सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम, सलाम सिंधी। मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। ऐं कीअं सभु ठीकु आहियो? उमीद कयूं था ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु अॼु बि ई यकीनन दुआ हूंदी त जिते बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी आमी कंदा मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिकु ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। छो जो चवंदा आहिनि त दुआऊं, उहा दुआ जेका हूंदी आहे उहा अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंसां तव्हांजे नसीब में जेको नाहे लिखियलु हूंदो उहो दुआ सां मिली सघे थो, पर उहा दिलि सां घुरियल दुआ ऐं जेको आहे ख़ैरु ख़्वाह इहे सां घुरियल। सो बहरहाल हिकु ॿिए जा ख़ैरु ख़्वाह रहो, ख़ुशि रहो, चवंदा आहिनि ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रहणु ॾियो। सो बहरहाल असांजो ही ख़ूबसूरत प्रोग्राम जेको आहे स्टार्ट थी चुको आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सुबुह सां असां जॾहिं वेंदा आहियूं त हमेशह सुबुह जो ज़िक्र ज़रूरु कंदा आहियूं, हमेशह असां पंहिंजे थधि जो ज़िक्र ज़रूरु कंदा आहियूं। छो जो हाणे कल्ह टियों ॾींहुं खां वठी थधि जेका आहे उहा इलाही वधंदी पई वञे ऐं सुबुह जो उथणु ॾाढो मुश्किल थी रहियो आहे। ऐं असां मतिलबु हिकिड़ो जंहिंखे ॾिसो जो फेस मां नज़र अचे थो त निंड पूरी न आहे। छो सियारे जी राति वॾी त थींदी आहे, पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे रूटीन अहिड़ो आहे ऐं कराची जी लाइफ त हिकिड़ी अहिड़ी लाइफ आहे जेका ख़बर ई कोन थी पए सुबुह केॾी महिल थियो, वरी राति केॾी महिल थी, वरी सुबुह केॾी महिल थियो, वरी राति थी वञे, माना का ख़बर ई नथी पए। मतिलबु को कमु हिकिड़ो जेको आहे माण्हू ज़रूरी कमु करे वठा, पर उहो कमु बि अञा अधूरा ई रहिजी था वञनि, वरी सॼो ॾींहुं गुज़री थो वञे। अलाए कीअं ॾींहुं अलाए केॾो गुज़री वञे। बहरहाल राति जेको आहे उहा इलाही वॾी थी वई आहे, पर वरी बि जेको आहे सीअ जे करे इंसान जी जेका निंड आहे उहा जेके सवेर उथण वारा आहिनि उन्हनि जी काफ़ी वरी बि पूरी नथी थिए पई। असां जहिड़ा जेके आहिनि काफ़ी लेट नाइट सुम्हण सां जेको आहे इहो ई आहे त निंड पूरी न आहे। पर बहरहाल सीअ ते ॻाल्हाईंदासीं, थधि ते ॻाल्हाईंदासीं त थधि इलाही अची वई आहे 3-4 ॾींहंनि खां ऐं थोरो ख़्यालु रखो पंहिंजो। जीअं कल्ह बि आऊं ॿुधायो हुयो त थधि खां बचण जे लाइ, छो जो स्पेशली कराची में वायरल जेको आहे फ्लू, बुख़ार, नज़लो, ज़ुकाम इहो स्पेशली कराची में घणो आहे। छो त समुंड आहे हिते, घिमियल मौसम हूंदी आहे हर वक़्तु। त जीअं वरी मथां सियारो अची वियो आहे या सर्दी अची वई आहे त उन में अञा वधीक जेको आहे मौसम जेको आहे थोरी घिमियल आहे, या हवा जेका आहे उहा थधी थी हले। सुबुह सां असां ईंदा आहियूं जॾहिं एॾी थधी हवा हूंदी आहे, उस जेका आहे उहा बिल्कुलु असरु नाहे कंदी। उस बि हूंदी आहे गॾोगॾु, पर उहा मतिलबु एतिरो असरु नाहे कंदी, त माना उस बि आहे। घणो जेको असरु थींदो आहे उहो हवा जो थींदो आहे। सो इन में उहा ई ॻाल्हि आहे त नज़लो, ज़ुकाम, बुख़ार, गलो ख़राबु ऐं जेको आहे तबियत में हरूभरू चिड़चिड़ाहट। पोइ ज़ुकाम हूंदो आहे त केरु ॻाल्हाईंदो आहे त बि माना दिलि चवंदी आहे त केरु फ़िलहालु त न ॻाल्हाए। त इन्हनि शयुनि सभिनी खां बचण जे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त थधि खां बचो। जेके थधि खां बची वेंदासीं त असां इन्हनि सभिनी शयुनि खां बची वेंदासीं। गरम शयुनि जो घणो इस्तेमालु कयो, उहो खाइण में, पाइण में, लटे कपिड़े में, खाइण में स्पेशली घणो। छो जो हाणे त हूअं ई बि असां सभु सिंधी जेके बि आहियूं चांहि जा लवर आहियूं, पर वरी बि जॾहिं असां जो ही मौसम ईंदो आहे, सियारे जी मौसम ईंदो आहे, त चांहि त माना हर घर जी हिकिड़ी उअं ई बि सूंह आहे असांजे घर जी, ऐं असांजे कल्चर में बि शामिलु आहे, सकाफ़त में शामिलु आहे। पर असां वटि हाणे ॻुड़ जी चांहि स्पेशली मतिलबु ठहंदी आहे। सिंधियुनि वटि जेके बि माण्हू आहिनि, ॿियूं जेके अदर लैंग्वेजिस आहिनि उहे बि पसंदि कंदा आहिनि ॻुड़ जी चांहि खे, पर हाणे स्पेशली जेको आहे ॻुड़ जी चांहि खे पसंदि कयो वेंदो आहे। छो जो ॻुड़ गरम हूंदो आहे ऐं उहा बि गले जे लाइ, सीने जे लाइ तमामु सुठी हूंदी आहे चांहि उहा। ऐं कावा चांहि त आहे ई सुठी, अगरि उन खां खीर वारी चांहि का ॾिठो वञे त कावा त अञा वधीक सुठी हूंदी आहे। उन सां तव्हां उन में चवंदा आहिनि दालचीनी वग़ैरह विझी करे अगरि तव्हां ठाहे करे पीओ था त उन सां बि तव्हां जो जेको नज़लो ज़ुकाम आहे उहो बिल्कुलु ठीकु थी वेंदो आहे। या जेको आहे असां ख़ासि कॾहिं खंघि जेका थींदी आहे न, उहा हिकिड़ी थींदी आहे ख़ुश्क, ऐं हीउ मौसम अहिड़ो थो हले कंहिंखे ॾिसो त ख़ुश्क माना खंघि आहे हुनखे, कंहिंखे ॾिसो बलगमी आहे, त इहो छा आहे, इहो बि हिकिड़ो क़िस्म जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे वायरस आहे। कंहिंखे कहिड़ो थो लॻे, कंहिंखे कहिड़ो थो लॻे। सो बहरहाल इन्हनि सभिनी शयुनि खां बचण जे लाइ सभ खां बेस्ट तरीक़ो इहो आहे त गरम शयूं पायो बि, ऐं गरम शयूं जेके गरम कपिड़ा आहिनि उहे पायो, ऐं गरम शयूं खाओ ज़रूरु।
हिन मौसम में स्पेशली फिश थी वई, अंडा थी विया, मुर्गी जो सूप थी वियो, चिकन ऐं मटन जो सूप थी वियो, जंहिंजो बि तव्हांखे दिलि चए थो वॉट एवर जेको बि आहे। सूप त इलाही आहिनि, ईअं त भई अलाए कहिड़ा कहिड़ा सूप मिलंदा आहिनि, पर जेको आहे असांजे हिसाब सां जेके सुठा सूप हूंदा आहिनि उहे घर में बि ठहंदा आहिनि, ॿाहिरि बि सुठा सुठा मिलंदा आहिनि, त वठी करे पीअंदा कयो शाम जे टाइम ते, या वरी जेको आहे जंहिं टाइम ते तव्हांखे नीड थिए। पर सभ खां बहितर तरीक़ो आहे त पंहिंजो पाण खे सेफ रखो, पंहिंजे ॿारनि खे सेफ रखो, पंहिंजा जेके घर में पोढ़ा ऐं पोढ़ियूं आहिनि, ॾाॾो ॾाॾी नानो नानी, इन्हनि जो ख़ासि तौर ते, या माउ पीउ जेके असांजा एजेड आहिनि उन्हनि जो ख़ासि तौर ते ख़्यालु रखो। ऐं पाणी खां थोरो अवॉइड कयो, थधे पाणी खां। अगरि तव्हांखे पाणी में ज़ाहिर करे 24 कलाकनि सां कमु त पवे ई पवे थो, त थोरो नीम गरम पाणी करे उन सां जेको आहे पंहिंजो इस्तेमालु कयो उहो, त उन में थधि नाहे लॻंदी। चांसिस जेके घणा थधि जा हूंदा आहिनि उहे थधे पाणी में हथु विझण सां घणा थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे असांजो कॾहिं दिमाग़ु वठिजी वेंदो आहे, कॾहिं सीनो जकड़जी वेंदो आहे, त इहे शयूं वरी थधे पाणी सां थींदियूं आहिनि, या वरी थधो पाणी पीअण सां बि थींदियूं आहिनि। ऐं छो जो 2-3 ॾींहं मौसम इहो थोरो गर्मी बि थिए, वरी सर्दी, वरी गर्मी, वरी सर्दी, पर हाणे ॿियो 3 ॾींहं आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सर्दी आहे ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सीउ आहे। ऐं ॾींहं जीअं गुज़रंदा त वञनि ईअं लॻे थो त सीउ में इज़ाफ़ो थींदो। सो सियारो त ईंदो ई 2 खां 4 महीना आहे, अञा बि मुंहिंजे ख़्याल में 3 महीना न हुजे, सो पर पंहिंजी कसर कोन छॾींदो आहे। ऊन्हारो त हाणे इलाही बसि छा कजे, ऊन्हारो त पंहिंजूं कसरूं कढंदो ई कढंदो आहे, खुटंदो ई कोन्हे को। पर सियारे जा जेके 2-3 महीना हूंदा आहिनि उन में बि ठीकु ठाक सर्दी पवंदी आहे। हाणे त कराची, हैदराबाद, जेके असांजा ॿिया वॾा वॾा शहर आहिनि उन्हनि में बि ठीकु ठाक सर्दी पए थी, छो जो काफ़ी सालनि खां तव्हां ॾिसंदा पिया अचो त हर साल बरसाति बि थींदी आहे। हिन साल शुक्र आहे एतिरी बरसाति न थी, छो जो लास्ट ईयर इलाही नुक़सानु थी वियो, पर हिन साल बची वियासीं, अलाह जो शुक्र आहे। अलाह साईं अञा बि अॻिते जेको आहे ख़ैर वारियूं बरसातूं कंदो, बरसाति बिल्कुलु थिए, छो जो बरसाति बि असांखे मतिलबु असांजे इन्वायरमेंट जे लाइ, असांजे लाइ ज़रूरी हूंदी आहे, इंसान जे लाइ बरसाति बिल्कुलु थिए। पर उहो चवंदा आहिनि न, बरसाति रहमत वारी थिए, ज़हमत वारी खां अलाह पाक बचाए, ऐं इहे जेके नागाहानी आफ़तूं ईंदियूं आहिनि अलाह साईं उन्हनि खां बचाए। अलाह साईं सभिनी जा गुनाह माफ़ु करे, जेके रोज़मर्रा सुबुह सां उथण सां शाम जो या राति जो सुम्हण ताईं अलाए कहिड़ा कहिड़ा इंसान खां नंढा वॾा गुनाह थी वेंदा आहिनि, कॾहिं असां बेख़बरी में बि थी वेंदा आहिनि, कॾहिं ॼाणी वाणी करे छॾींदा आहियूं, छो जो इंसानु ग़फ़लत जो घरु आहे। जेतिरो बि असां बचूं पर असांखां कुझु न कुझु अहिड़ो थी वेंदो आहे, त अलाह पाक माफ़ु करण वारी ज़ात आहे, उहा माफ़ु करे पंहिंजे हबीब जे सदके। ऐं जेके बि आफ़तूं ईंदियूं आहिनि कुदरती, अलाह साईं उन्हनि खां बसि असांखे बचाए। ऐं जेके ज़मीनी आफ़तूं ईंदियूं आहिनि उन्हनि खां, आसमानी आफ़तूं उन्हनि खां, त हमेशह ख़ैर जी दुआ घुरंदा कयो, हमेशह ख़ैर घुरंदा कयो अलाह पाक खां। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न, असां जब 2-3 इंसान जा ज़ाहिर ॻाल्हि आहे ॾींहं में 2-3 कम हूंदा आहिनि जेके असांखे करिणा हूंदा आहिनि, ऐं असां चवंदा आहियूं हे बि थिए, सुभाणे हे बि थिए, सुभाणे हीअं बि कंदासीं, हीअं बि कंदासीं, कॾहिं को कमु न बि थींदो आहे, माना इलाही कोशिशुनि खां बावजूद बि न आहे थींदो, त पोइ उन में कुझु न कुझु अलाह साईं जी तरफ़ां रखियलु हूंदो आहे, त तव्हां उनखे अलाह साईं ते छॾे ॾियो। ऐं अलाह साईं ते छॾण खां पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां को बि पंहिंजो कमु अलाह जे हवाले कंदा आहियो त उहो तमामु बहितर खां बहितरीन थी मिलंदो आहे तव्हांखे। मतिलबु उहो तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे, जॾहिं तव्हां मतिलबु कोशिशि करे छॾी, मतिलबु नथो थिए, माना तव्हांजे वस में न आहे, बसि त अलाह पाक ते छॾे ॾियो। सो ऐं सुबुह जी शुरूआति बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन सां ई कजे, अलाह पाक जे नाले सां। पर हाणे जेको आहे तव्हांखे जीअं ख़बर आहे त असांजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ जिन सहकार कयो आहे उन्हनि कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे जिन असांखे हिन प्रोग्राम जे लाइ स्पॉन्सर कयो आहे। ऐं हिननि नॉर्थ टाउन रेज़िडेंसी फेज़ 4 में जेको आसान जेको आहे किस्तुनि ते ई घर ॾियनि पिया, आसान महाना एक साथ पर अपना घर हासिल करे। मतिलबु इन खां वधीक कहिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी त जेकॾहिं आसान किस्तुनि ते हिकिड़ो पंहिंजो घर तव्हांखे मिली वञे, सो बि कराची जहिड़े शहर में। ऐं नॉर्थ टाउन रेज़िडेंसी 4 फेज़ नंबर 4 में त हीअ जेको दौरु हले थो, या हीअ जेको अॼुकल्ह असां चऊं था महांगाई आहे, मतिलबु जेको नालो तव्हां ॾेई छॾियो, अञा वधीक थी सघे थी त अञा वधीक असां महांगाई जी तरफ़ हलिया वञूं। त जेकॾहिं हिन दौर में असांखे अहिड़ा घर मिलनि
ऐं अहिड़नि प्लाटनि जूं ऑफर्स मिलनि, घरनि जूं मिलनि, फ्लैट्स जूं मिलनि, दुकाननि जूं मिलनि, त असां छो न उन मां फ़ाइदो वठूं। त हीअ त इलाही सुठी हिकिड़ी रिहाइशी प्लॉट्स आहिनि जंहिंमां तव्हां पंहिंजा घर ठाहे सघो था ऐं आसान क़िस्तुनि ते जेको आहे मिलनि था, त तव्हांखे बिल्कुलु जेको आहे तव्हांखे उहो वठणु खपे। ऐं हीअ जेको आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जो कमु जेको आहे उहो बि मयारी आहे। जीअं त तव्हां ख़बर आहे पूरी ही सिंध में मशहूरु आहिनि, सिंध में न बल्कि पूरे पाकिस्तान में। सो उहा ई ॻाल्हि आहे, जेको आहे मयारी शइ हूंदी आहे, जंहिंजी क्वालिटी सुठी हूंदी आहे, जंहिंजो मटीरियल सुठो हूंदो आहे, उहो पंहिंजो नालो जेको आहे किथे बि हुजनि उहो पंहिंजो नालो मंडराए वेंदा आहिनि। त हिननि पंहिंजो नालो मंडरायो आहे ऐं हिननि जो नंबर जेको आहे स्क्रीन ते अची रहियो आहे। हिननि जो नंबर आहे 0301 1155 760 ऐं हिननि जो ॿियो नंबर आहे 0302 825 578। सो ही जेको आहे हिननि जा मोबाइल नंबर आहिनि, टोल फ्री नंबर बि स्क्रीन ते अची रहियो आहे। तव्हां यकीन हाणे त नंबर नोट बि करे छॾिया हूंदा, छो जो डेली असां ॿुधाईंदा रहंदा आहियूं त नंबर कहिड़ो आहे, हिननि जो मोबाइल नंबर कहिड़ो आहे, टोल फ्री नंबर कहिड़ो आहे ऐं डिटेल्स लाइ तव्हांखे छा करणु खपे। छो जो काफ़ी माण्हू इन में दिलचस्पी रखनि पिया ऐं असां कॉल ज़रिए पुछंदा त डिटेल कीअं हासिलु कजे। डिटेल लाइ इहे नंबर ॾिना विया आहिनि, त तव्हां नोट करे उते कॉल कयो ऐं वधीक जेका आहे मालूमात उन्हनि जो वञी करे बि वठी सघो था ऑफिस मां, या कॉल ते बि वठी सघो था। सो बहरहाल GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी आहे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ, असां स्पॉन्सर करण जे लाइ, सहकार करण जे लाइ, ऐं असां उमेद बि रखूं था त आईंदा बि कंदा रहंदा। सो बहरहाल हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे, त सलाम सिंध में वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक जी, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था सलाम सिंध में। ऐं जीअं त सुबुह सुबुह जो टाइम आहे त चांहि ज़रूरी हूंदी आहे ऐं चांहि जेका आहे उहा जीअं मां ॻाल्हि कई थोरी देरि पहिरियां, त चांहि त उहा बि असांजे हर घर जी रौनक हूंदी आहे, पर स्पेशली जेका सियारे में ऐं सर्दी में, सीअ में अञा वधीक जेको आहे चांहि खे असां अहमियत ॾींदा आहियूं, तरजीह ॾींदा आहियूं। छो जो चांहि आहे अहिड़ी शइ जंहिंखां केरु मना कोन कंदो आहे। अगरि कंहिंखे तकिड़ो बि कॾहिं वञिणो हूंदो आहे न, चवंदा चांहि पी वञु, चवंदा चलो भला ठीकु आहे चांहि पी वञु। सो चांहि सां माण्हू थोरो एक्टिव बि थी वेंदो आहे ऐं जेको लेज़ीपन हूंदो आहे सुबुह सुबुह सां उथण वारो, उहो बि ख़तमु थी वेंदो आहे। अच्छा, इहो चवंदा आहिनि सुबुह सां उथण सां माण्हू फ्रेश रहंदो आहे, पर उहो सॼो ॾींहुं फ्रेश रहंदो आहे। पर सुबुह सां उथण सां जॾहिं जेसिताईं तव्हां चांहि नथा पियो तेसिताईं माना थोरो लेज़ी ज़रूरु हूंदो आहे, इहा माना मञणु मुराद आहे। पोइ उन खां पोइ तव्हांजो सॼो ॾींहुं जेको आहे एक्टिव गुज़रंदो आहे या मतिलबु सुठो गुज़रंदो आहे। छो सुबुह सां उथणु हिकिड़ी नेमत आहे, पर निंड पूरी हुजे त पोइ, न त माना ईअं निंड ई फील थींदी रहंदी आहे। सो बहरहाल जेको आहे असां हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में असांजा महिमान बि अची चुका आहिनि। असां सां गॾु आहिनि तस्नीम ज़हरा आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि। असां सभ खां पहिरियां उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। आप सुनाया? मैं आपके सामने, अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया आप आई। अच्छा, ॿियो जेको असां गॾु गेस्ट आहिनि उहे आहिनि सेंटर जनरल जेको सेक्रेटरी आहिनि प्रोग्रेसिव यूथ अलायंस जा, ऐं स्टूडेंट बि आहिनि पाण, उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? आनंद प्रकाश, आनंद कीअं आहियो? आनंद 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 माना सुकून। सुकून, हा, उहो चवंदा आहिनि आनंद आ गया, त मतिलबु इन जो माना आहे सुकून। तमामु सुठो नालो। सो बहरहाल असां ॿी जेका असांजी अहम शख़्सियत गॾु आहे उहा आहे बादल भाउ, छो जो असांजे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾो आहे त अहम शख़्सियत आहे। बादल भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु फर्स्ट क्लास। सुबुह सुबुह तव्हांजो सुठो गुज़रियो? शुरूआत सुठी थी आहे। सो बहरहाल असांजी टीम जो हिसो आहिनि बादल भाउ, ऐं असां ख़ूबसूरत सॉन्ग बि ॿुधंदा आहियूं, कचहरी बि कंदा आहियूं गॾोगॾु, ऐं पूरी टीम असांजी गॾु हूंदी आहे। असांजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे टीम वर्क आहे असांजो हिकिड़ो, ऐं 2 कलाक प्रोग्राम करण जो मक़सदु जीअं तव्हांखे ख़बर आहे त कुझु न कुझु डेली तव्हां सां गॾु असां बि पंहिंजे महिमाननि खां सिखंदा आहियूं, कुझु नयो ॿुधण लाइ ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। सो बहरहाल असां सां तस्नीम ज़हरा गॾु आहे, त उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि जी एक्टिविटीज़ जे बारे में ऐं उन्हनि जे कम जे बारे में। छो
छो जो ॾिसो न सोशल जेको सोशल वर्कर असां जे ज़हन में जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे त असां चवंदा आहियूं को मर्द ई हूंदो जेको सोशल वर्क करे सघे थो, पर औरतूं बि असां जूं जेके आहिनि उहे अॼुकल्ह कंहिं मर्द खां घटि कोन्हनि। पहिरां शुरुआत हितां कंदासीं। अच्छा तस्नीम, जैसे मैंने बात करी कि हम जब सोशल का वर्ड यूज़ करते तो हमें ये लगता है कि कोई मर्द ही होगा जो सोशल वर्क करे और इसमें भाग दौड़ कितनी होती है। तो अपने लोगों के लिए, अपने लोगों की खिदमत करने के लिए, या जैसे आपने ब्रेक में हमें बताया था कि आप स्पेशल बच्चों के लिए कर रही हैं, तो सबसे पहले तो ये बताएं, शुरुआत हम यहाँ से कर रहे हैं कि आप एक सोशल वर्क को ही क्यों चुना कि मैं इसी फील्ड में रहूं या इस तरह लोगों की खिदमत करूं या ऐसे बच्चों की करूं? क्या सोच के आपका ज़हन इस तरफ आया कि मुझे इस तरफ जाना चाहिए? बहुत शुक्रिया, आपने मौका दिया, चांस दिया आई मैं बात करने के लिए, क्योंकि आपने बहुत अच्छा टॉपिक चुना है। वाकई ही सिर्फ क्रेडिट मर्दों को जाता है, जबकि अब लेडीज़ बढ़ चढ़कर हिस्सा ले रही है। बिल्कुल। मैं आपको ये बताऊंगी कि मैंने BZU से मास्टर्स किया मैस कॉम में। मैं जर्नलिस्ट हूँ, तो आर्टिकल्स लिखना और यूट्यूब चैनल्स बनाना, सोशल मीडिया पे काम करना, ये चीज़ मुझे ऐसे लगा कि जैसे आप एक अपना किरदार अदा कर रहे हो, रिटन में, टेक्स्ट में, वॉइस में, बोल के और एक जगह। लेकिन मुझे ऐसा लगा कि जैसे जैसे मेरे टॉपिक्स, जैसे जैसे सब्जेक्ट्स बढ़ते गए, जैसे आप हैं, दूसरे हैं, तीसरे, इस तरह से मतलब इंडिविजुअल रिस्पॉन्सिबिलिटी की नीड मेरे अंदर आई कि एज अ जर्नलिस्ट मुझे जो है वो सिर्फ एक कॉर्नर पे बैठ के सिर्फ लिखना नहीं है, या लोगों को सिर्फ तस्वुराती नहीं है। प्रैक्टिकल, हमारे पाकिस्तान को ना इस वक्त प्रैक्टिकल की बहुत ज़रूरत है। हम लोग CSR देखते हैं, हम लोग गवर्नमेंट को देखते हैं, हम एक दूसरे के ऊपर फेंकते हैं। इससे अच्छा ये कि हम लोग अगर अपना किरदार भरपूर अदा करें तो उसमें आपकी जो है वो एक रिज़ल्ट अच्छा है। उसके साथ साथ जो आपको एक रूहानी सुकून, दिली सुकून मिलता है ना, उसका कोई मतलब नहीं है, कोई नेमुल बदल नहीं है। इसी से शुरुआत हुई, इसी जज्बे से शुरुआत हुई। तो मैंने जैसे सबसे पहले वुमेन एम्पावरमेंट पे काम किया। जैसे अभी रिसेंटली सैलाब आया, हमारा कोरोना था, वो मेरे एक जो जर्नलिस्ट का एक कार्ड था, वो जो एक वो बहुत काम आया। सब छुपे हुए थे, हम बाहर थे। सही। तो हम एज अ वॉलंटियर सबके सामने फ्रंट लाइन पे हम लोग गए। तो उसमें मुझे बहुत ज़्यादा, उसमें मैंने महसूस किया कि मर्द जो हैं अगर ट्रक भर भर के मेडिकल के मेडिसिन दे रहे हैं, जो ख़वातीन हैं वो अपनी बात भी सही तरह बयान नहीं कर सकती। आप ज़रा थोड़ा सा हैदराबाद से आगे ही चले जाएं, वहाँ से खैरपुर तक DG खान ले लें, पंजाब ले लें, हमारा बलूचिस्तान ले लें, वहाँ पर ख़वातीन अपना ये भी इजहार नहीं कर सकती थी कि हम जो हमें कैंप्स दिए गए हैं जिसमें हमें शेल्टर दी गई, लेकिन हम लोग वो रात होने का इंतज़ार करती थी अपने पर्सनल हाइजीन के लिए, अपने नहाने धोने के लिए, इवन के वॉशरूम के लिए। पूरा पूरा दिन बहुत ज़ब्त के साथ, उनको स्किन प्रॉब्लम्स हो गए थे, उनको गायनी प्रॉब्लम्स हो गए थे, मतलब इस तरह की बहुत सारी चीज़ें। आप जब निकलते हो तो आपको बहुत कुछ पता चलता है। इससे ज़्यादा आप ये देखें, आप बैंक्स में ही 1 तारीख से 10 तारीख तक देखें, ख़वातीन की लाइन होने के बावजूद भी कई ऐसी ख़वातीन होती हैं जो मतलब ओल्ड एज भी नहीं है, लेकिन उसके बावजूद वो अपना काम नहीं कर पाती। आज भी वो ATM नहीं यूज़ कर सकती। इस तरह के बहुत सारे ऐसे काम हैं जो आप इंडिविजुअल होके आप उनको सिर्फ यूट्यूब के ज़रिए या ऑनलाइन नहीं बता सकते, उनके साथ मिलके भी उनको अपना वो कर सकते हैं। जैसे हमारे हैंडीक्राफ्ट हैं बहुत ज़्यादा, खैरपुर से आप देख लें, बहावलपुर का काम देख लें, वो अपना काम अपलोड नहीं कर सकती हैं, वो दुनिया को नहीं दिखा सकती हैं कि हम लोग मतलब खुद कमा सकती हैं। बिल्कुल। तो उनके लिए भी एक ये होता है कि एक आवाज़ चाहिए, कुछ लोग चाहिए जो अपलोड करें, उनको अवेयरनेस दें, उनका काम दूसरे तक फैलाएं, तो वो एक माशी इस्तेहकाम उनको भी पहुँच सकता है। बस इस तरह की चीज़ें जो है ना वो जुड़ती चली गई और सिलसिला चलता चला गया। तो ये फिर मतलब सोशल एक्टिविस्ट के साथ जो है वो हमारे साथ बहुत सारे लोग जैसे एज अ CSR काम कर रहे होते हैं, और इसके अलावा भी जो है वो आपको अवेयरनेस ये देनी होती है कि एक जगह का काम दूसरी जगह तक कैसे पहुंचे। अगर कोई जैसे लियारी में है, लियारी की चीज़ आप मलीर कैंट तक तो नहीं ला पाएंगे ना, तो वो सोशल मीडिया बहुत ही एक हमारा अच्छा ज़रिया, पॉजिटिविटी अगर लिया जाए तो वो ऑनलाइन आप कर सकते हो, लेकिन वहाँ पर उनको ऑपरेट करना
वहाँ पर छोटा, जैसे हमने छोटे से एक कॉर्नर पे ना कंप्यूटर सेटिंग दी उनकी, 1 दफ़ा 2 दफ़ा ट्रेनिंग सेशंस लिए, 3 वो नीचे बैठ के हम लैपटॉप ले जाते थे। कई दफ़ा तो हमें कितनी देर बिजली के आने का इंतज़ार करना पड़ता था, नेट का इंतज़ार करना पड़ता, USB मतलब सिग्नल्स ही नहीं आ रहे तो, लेकिन वो जो फिर सीख के उनका एक जो खुशी का चेहरा है, वो जो एक कामयाबी है कि हम कुछ कर गए हैं, कुछ कर रही हैं या हम कुछ कर, तो वो बहुत अनमोल होता है। बिल्कुल। और जब भी हम कोई काम ऐसा करते हैं और कोई ऐसा इंसान होता है जो उसको आगे बढ़ाता है, तो यकीनन इंसान को खुशी होती है बहुत ज़्यादा, और अपना काम और जज्बे के साथ करने को दिल करता है। हमारे पाकिस्तान को बहुत ज़रूरत है, हम एक दूसरे को ना देखें कि तुम्हारे पास पावर है, तुम्हारे पास सीट है या आप वो कर सकते हो, हम खुद भी तो बढ़ चढ़ कर सकते हैं ना, आम हैसियत में ही। बिल्कुल। अच्छा है ना, मुझे हिन तरफ़ जेको आहे आनंद प्रकाश वेठो आहे, त पाण जीअं तव्हांखे मां ॿुधायो यूथ अलायंस में जेको आहे स्टूडेंट भी आहिनि ऐं मेंबर भी आहिनि, मतिलबु कम भी कनि था, त हिननि खां पुछंदासीं त यूथ जे लाइ तव्हां कहिड़ो कमु कयो था, या तव्हां पाण हिकिड़ा स्टूडेंट आहियो त कीअं खणी पिया हलो हिनखे? बुनियादी तौर ते प्रोग्रेसिव यूथ अलायंस जो आहे उहो हिकु नौजवाननि जी तनसीम आहे जेको पूरे पाकिस्तान में कमु करे थी, जेको गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर खां वठी सहराए थर ताईं पूरे पाकिस्तान में जेके स्टूडेंट्स आहिनि, नौजवान आहिनि, छो जो हिन महिल इहो गनीमत आहे पहिरें मरहले में त पाकिस्तान जी कुल आबादी आहे हुनजो 65% जेको आहे उहो नौजवाननि ते मुश्तमिल आहे। पर ॿिए ई मरहले असां ॾिसंदा आहियूं त असांजा सिर्फ़ु 6% अहिड़ा स्टूडेंट्स, अहिड़ी यूथ आहे जेको यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचे थी, ग्रेजुएशन करे थी, ऐं रेस्ट ऑफ त जेके बि आहिनि उहे यूनिवर्सिटी ताईं या ग्रेजुएशन कंदा ई न आहिनि। ऐं उहे पहिरें मरहले में जेके ख़ुशकिस्मत आहिनि ग्रेजुएशन ताईं पहुचनि था, ॿिए मरहले में जॉब्स न हूंदियूं आहिनि। हर साल लॻभॻि 5 लख स्टूडेंट जिते ग्रेजुएशन कंदा आहिनि त जॉब सिर्फ़ु ईंदियूं आहिनि 50,000, ऐं 4,50,000 स्टूडेंट्स जेके आहिनि उहे बेरोज़गार हूंदा आहिनि। पोइ उहे बेरोज़गार नौजवान हुजनि या स्टूडेंट्स हुजनि त उन्हनि जा जेके बि मसइला आहिनि उहे असां सम्झूं था जेके आहिनि उहे ख़ुदकार कॾहिं बि हल नाहे थींदा जेसि ताईं को पंहिंजी जंग पाण नथो विड़े। ऐं उन जे लाइ असां स्टडी सर्कल्स कराईंदा आहियूं मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में ऐं ॿाहिरि मुख़्तलिफ़ मोहल्लनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में, जितां असां सम्झूं था जेसि ताईं उहे नौजवान, उहे स्टूडेंट्स जेके आहिनि उहे सियासत खे, मईशत खे, फ़लसफ़े खे, आर्ट खे, पूरे हिन समाज खे साइंटिफिक तरीक़े सां सम्झनि नथा, तेसि ताईं हिन समाज खे बदिलणु जेको आहे उहो नामुमकिन आहे। ऐं ईअं जो ईअं तालीमी इदारा जेके आहिनि हुते स्टूडेंट्स जा मुख़्तलिफ़ मसइला हूंदा आहिनि। हिरासमेंट जो मसइलो आहे, ऐं हुते जेको आहे कैंपसिस में हॉस्टल जो मसइलो आहे, ऐं वधंदड़ जेके फीसिस आहिनि इन्हनि जो मसइलो आहे। मुख़्तलिफ़ जेके स्टूडेंट्स जा इशूज़ आहिनि इन्हनि ते बुनियादी तौर ते जेको आहे उहो असां कमु कंदा आहियूं। ऐं उनखां पोइ जेको आहे असां लेफ्टिस्ट आहियूं, सोशलिस्ट, ऐं असां उन्ही नज़रियात जे बुनियाद ते केडर बेस जेको तंज़ीम आहे उहो ठाहींदा आहियूं, जंहिंमें जेके केडर्स आहिनि उहे न सिर्फ़ु हिकिड़ो ई उहे माण्हू हूंदा आहिनि जेके रूमानियत में या सो कॉल्ड शयूं हूंदा आहिनि उन्हनि खे खणी हलंदा आहिनि, बजाए उनजे असां सम्झूं था जैसे ऑर्गेनिकली इन सोसाइटी खे नथो सम्झी सघिजे, जेसि ताईं साइंटिफिकली नथो सम्झी सघिजे तेसि ताईं जेको आहे हिन सोसाइटी खे चेंज नथो करे सघिजे। छो जो असां ॾिठो आहे असां जंहिं समाज में मौजूदु आहियूं इहो ईअं जो जंहिं हालति में हींअर आहे ईअं मतिलबु अज़ल या अबद खां कोन हो, छो जो फितरत आहे हिकिड़ी त हर शइ जेको आहे उहो तब्दील थींदी आहे, ऐं उहो हिन लखनि सालनि जी तारीख़ आहे हुन में जेको हुन हिकु तब्दीली जो सफ़र पूरो तइ कयो आहे उहो बि हिकु कुझु कानून आहिनि फितरत जा जंहिं ते मुबनी आहे। इन्हनि तमामु तर शयुनि खे सम्झी करे जेको आहे उहो असां सम्झूं था इहे असांजा तालीमी इदारा हूंदा आहिनि जेको बुनियादी तौर ते नर्सरीज़ हूंदियूं आहिनि असांजे किड स्टूडेंट्स जूं, नौजवाननि जूं, आवाम जूं, जिथां खां जेके आहिनि बहितरीनु दिमाग़ या शऊर याफ़्ता उहे माण्हू निकिरंदा आहिनि जेके अॻिते हली हिन समाज में जेको पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। सही। अच्छा, तव्हां जीअं ॻाल्हि कई त मतिलबु स्टूडेंट्स जा खोड़ सारा तव्हां मसइला ॿुधाया जिन ते तव्हां कमु कयो था, ऐं तव्हां हिकिड़ी इहा ॻाल्हि कई त फीस जा अगरि कोई मसइला आहिनि त वाक़ई में इहा त इलाही सुठी ॻाल्हि आहे त हर स्टूडेंट जेको आहे उहो अफोर्ड नाहे करे सघंदो, त पोइ फीस जो जॾहिं नालो अची थो वञे त उन में तव्हां कंदा छो आहे? बेसिकली तव्हां पाण उनजी पाण हिकिड़ो चवंदा आहिनि न पंहिंजी मदद पाण तहत उहा कंदा आहियो या इदारे खां कराईंदा आहियो, कहिड़े तरीक़े सां? वैसे वाक़ई जेको तालीम आहे स्पेशली पाकिस्तान जे अंदरि उहो सिर्फ़ु चंद माण्हू आहिनि जिन जी रसाई आहे, छो जो महिनत कश तबिके खां को बि माण्हू आहे जेको उहो नथो। कराची जेको 3 करोड़ जी आबादी आहे हुते बि पब्लिक सेक्टर हिकिड़ो आहे कराची यूनिवर्सिटी, जंहिंमें जेके लॻभॻि 42,000 स्टूडेंट्स आहिनि उन में 65% उहे स्टूडेंट्स जेके ॿाहिरियां खां ईंदा आहिनि, कराची जा न आहिनि। छो जो
तालीम जेको आहे उहो यूनिवर्सिटीज़ या कॉलेजिस जेके या जेको आहे उन्हनि जी फीसिस एतिरियूं आहिनि जेको उहो अफोर्ड नथा करे सघनि। पोइ असां सम्झूं था लेट सपोज़ कंहिं हिकु स्टूडेंट जी फीस असां भरे बि वठूं पर उहो जेको आहे मुश्तकिल मसइले जो हल न आहे, छो जो हिते जेके आहिनि हर ॿियो स्टूडेंट आहे जेको फीस नथो अफोर्ड करे सघे। तो बजाए इन जे असां सुबुह खां शाम ताईं जेको आहे हिकु चांहि जे कप खां वठी असांजे खाइण पीअण खां वठी उथण वेहण खां वठी हर शइ ते असां टैक्स ॾींदा आहियूं, इन जे लाइ त असांजी सोशल सिक्योरिटी, असांजी तालीम, असांजी सिहत जेको आहे उहो यकीनी बनाई वञे। पोइ उन जे लाइ असां सम्झूं था जेॾी महिल बि फीसिस जेके आहिनि 100% फीस वधाई वेंदी आहे बिना कंहिं नोटिफिकेशन जो। बुनियादी तौर ते इहो मसइलो जेको आहे स्टूडेंट यूनियन जे बैन हुजण जे करे आहे त बिना स्टूडेंट्स जी का राय वठण जे उहे फीसिस वधायूं वेंदियूं आहिनि, त उन जे लाइ जेको मुश्तकिल हल उहो इहो हूंदो आहे। ऐं असां इलाही जॻहियुनि ते जेके आहिनि उहे कामयाब बि थिया आहियूं त फीसिस जेॾी महिल वधी वेंदियूं आहिनि नाजाइज़ फीसिस, ओॾी महिल स्टूडेंट्स जेके आहिनि उन्हनि जी मुश्तरका जदोजहदी हूंदी आहे, उहो चाहे कैंपस हुजे, चाहे उहो गली मोहल्लो हुजे, चाहे का सड़क हुजे, चाहे उहो प्रेस क्लब हुजे, जिते जेको आहे उहो बेसिक असांजो राइट आहे, सही आहे, उहो आहे असांजो एहतजाज करणु, जेको फ्रीडम ऑफ स्पीच में जेकॾहिं चऊं उहो बुनियादी तौर ते असांजो तरीक़ो हूंदो आहे जंहिंसां असां फीसनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहो स्ट्रगल कंदा आहियूं। ॾाढो सुठो तव्हां ॻाल्हायो। अच्छा तस्नीम, आप सुन रही हैं, सिंधी समझ आ रही है आपको, तो आप इस पे क्या कहेंगी? मैं ये कहूँगी कि वाकई हमें बढ़ चढ़ के ना इनके फंड, जो स्टूडेंट फंड होते हैं ना, उसको अगर ईमानदारी से ही सबको पहुँचा जाए। एक्चुअली हमारे यहाँ जो सबसे बड़ी ट्रेजेडी है, सॉरी, कि हमारे जो स्टूडेंट्स हैं ना वो भी फॉर्म्स बहुत क्लियर नहीं लाते कि एक्चुअल उनकी पोजीशन क्या है, जिससे हकदार का हक भी मारा जाता। तो ये चीज़ जो है ना थोड़ा सिस्टमेटिक, हमें थोड़ा सिस्टम, जैसे अगर ये एज अ लीडर वो लीड कर रहे हैं अपने स्टूडेंट्स को, तो वो बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है कि ये उसमें घुस के अंदर तक उनको हक दिलाएं जो वाकई हकदार हैं, ताकि वो बेचारे पीछे रह जाते हैं और बाकी स्टूडेंट्स का होता है। लेकिन अब तो माशाल्लाह काफ़ी हद तक कंट्रोल है, काफ़ी हद तक लोगों को मतलब अप्रिशिएट किया जाता है, जो लेते हैं पोजीशन होल्डर्स स्टूडेंट्स हैं, उनके भी बहुत ज़्यादा माशाल्लाह अब उनके मसाइल भी सुने जाते हैं। इवन के मुझे बहुत खुशी हुई 2 से 3 यूनिवर्सिटीज़ ने मंथली भी कर दिए, मतलब आपका अगर एक जो आपका सेशन 5 लाख का 5 लाख का एक ख़त्म होता है, साल में 10 लाख की जैसे इंजीनियर बन रहे हैं, मैं उनकी उस लेवल पे बात करी, तो उन्होंने भी मंथली पैकेज में डिवाइड कर दिए ताकि स्टूडेंट और उनके पेरेंट्स बर्डनाइज ना हो। तो ये चीज़ें जो है ना, ये छोटे छोटे स्टेप्स की ज़रूरत है, इस तरह हेल्प भी हो जाती है और इस तरह काम भी हो जाता है उनका। तो ये जो है ना स्टूडेंट पैकेजेस में थोड़ा फोकस करना और थोड़ा उसके लिए जैसे रूल्स रेगुलेशंस कानून मुरतब करना वो बहुत ज़रूरी है, और उन पे फिर इम्प्लीमेंट तो वो तो लाजमी है, वो तो लाजिम है वो करना। तो हमें क्योंकि कई जो लड़कियां गर्ल्स होती हैं, ख़ासकर गिलगित बिल्तिस्तान वाली जो हैं, वो पंजाब साइड में लाहौर में, या फिर कोयटा वाली जो कराची में बहुत ज़्यादा मतलब वो करती हैं कि पार्टिसिपेट करती है, चाहती हैं, कई दफ़ा उन लोगों को एडमिशन तक नहीं मिलते, क्योंकि ये प्रॉब्लम्स होती हैं, एडमिशन तक उनको नहीं मिलते कि यहाँ पर जो है ना वो कोटा फुल है, कोटा हाँ, फुल ये सुनने को बहुत मिलता है बिल्कुल। और उससे तो वो बहुत सारी जो टैलेंटेड हैं हमारे जीनियस स्टूडेंट्स हैं, तो वो वहीं के वहीं रह वहीं का वहीं रह जाते हैं, और उनका फिर वो दिल भी वो हो जाते हैं, बिल्कुल मायूसी फैलती है। आप देखें पाकिस्तान में हम इतने ज़्यादा ना गरीब हैं ना हमारी बुराई है, जो एक मायूसी, जो कि हमें मायूसी कुफ्र कहा गया है, सबसे पहले मना किया गया है मायूस ना हो, लेकिन वो आप ये देखिए कि सबसे ज़्यादा हमारी सॉरी न्यू जनरेशन में मायूसी फैली। अच्छा, इस पे हम मजीद बात करेंगे, लेकिन अभी जो है वो कहते हैं ना मौसीकी जो है वो रूह की ग़िज़ा है, तो मौसीकी भी होनी चाहिए। तो देखते हैं कि बादल भाई हमें क्या सुनाते हैं। जी बादल अजब जे हो अखिन खे आहीन अजब जे हूँ आदतूं, सूर पराए साथ जा वञो विहाईन, उते लौलाईन जिते हाजत नाहे हथियार जी। बिन
साजन मुहिंजो हाणे तो बिन साजन मुहिंजो हाणे जीअण अजायो आहे ओ कजलियूं अखियूं कारा वार कजलियूं अखियूं कारा वार ॿियो हिन जग में छा हेड़े ॿियो हिन जग में छा हेड़े तो बिन साजन मुहिंजो हाणे जीअण अजायो आहेड़े तो बिन साजन कीअं पई गुज़रे तो बिन साजन कीअं पई गुज़रे तोखे को सम्झाए रे तोखे को सम्झाए रे तो बिन साजन मुहिंजो हाणे जीअण अजायो आहेड़े ओ कजलियूं अखियूं कारा वार कजलियूं अखियूं कारा वार ॿियो हिन जग में छा हेड़े तो बिन साजन मुहिंजो हाणे जीअण अजायो आहेड़े इझोया वेठा हलिया इझोया वेठा हलिया ईअं त मुनासिब ना हेड़े ईअं त मुनासिब ना हेड़े तो बिन साजन मुहिंजो हाणे जीअण अजायो आहेड़े ओ कजलियूं अखियूं कारा वार कजलियूं अखियूं कारा वार ॿियो हिन जग में छा हेड़े तो बिन साजन मुहिंजो हाणे जीअण अजायो आहेड़े हथ मुहिंजे में हथ ना तुहिंजो ओ हथ मुहिंजे में ढेरी सा सा ढेरी सा सा ढेरी सा सा ढेरी सा सा रे 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 गम गमम 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 पद 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 नी 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 दा सा नी सा
सा सा दा दा नी नी पा दा दा मा मा पा पा गा मा मा रे रे गा गा सा सा रे रे नी सा सा दा दा नी नी पा पा दा दा मा मा पा पा गा मा मा रे रे गा सा सा रे रे नी सा सा दा दा नी नी पा पा दा दा मा मा पा पा गा मा मा रे गा गा सा सा रे रे नी सा ओ हथ मुई से में हथ ना तुही जो ओ हथ मुई से में हथ ना तुही जो ॿियो मूं वटि छा ना हेड़े ॿियो मूं वटि छा ना हेड़े तो बिन साजन मुंहिंजो हाणे जीअण अजायो आहेड़े ओ कचरियूं अखियूं कारा बार ॿियो हिन जग में छा हेड़े ओ ॿियो हिन जग में छा हेड़े तो बिन साजन मुंहिंजो हाणे जीअण अजायो आहे रे वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं जेको आहे ब्रेक जो बि टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजा महिमान बि असां सां गॾु आहिनि। असांजी कचहरी भली पई। अच्छा, आनंद प्रकाश सां गॾु आहिनि जेके पाण हिकु स्टूडेंट आहिनि ऐं स्टूडेंट्स ते कहिड़ो कमु कनि पिया उहो तव्हां ॿुधी रहिया आहियो। अच्छा, जीअं सोशल वर्कर जेके बि हूंदा आहिनि उन्हनि जी घणी कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि जेको आहे माण्हुनि खे असां फ़ाइदो हासिलु कयूं, पर हीअ पाण स्टूडेंट त थोरो स्टूडेंट लाइफ ते बि ॻाल्हाईंदासीं। अच्छा, जॾहिं तव्हां पाण यूनिवर्सिटी में फस्ट ईयर जॾहिं आयो या तव्हांखे हिन यूनिवर्सिटी जो माहौल ख़बर न हो त माहौल कीअं आहे, तव्हांखे पाण खे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखियारियूं पेश आयूं एज़ अ स्टूडेंट पढ़ण में, जीअं हाणे तव्हां ॿियनि जी ॻाल्हि कयो पिया? असांखे लॻंदो हो त यूनिवर्सिटी जेको आहे जीअं नॉवेल्स या जीअं असांजी सोसाइटी आहे या असांजी इंटेलिजेंसिया ॿुधाईंदी आहे त को अलॻि ई दुनिया को जन्नत आहे। पर यूनिवर्सिटीज़ में जेॾी महिल असां कॉलेजिस में हूंदा हुआ ख़्वाहिश हूंदी हुई त यूनिवर्सिटीज़ में एंटर थियूं ऐं जेॾी महिल असां यूनिवर्सिटी पहुतासीं ओॾी महिल असांखे ख़बर पई त असांजा जेके तालीमी इदारा स्पेशली यूनिवर्सिटीज़ आहिनि उहो कहिड़े तरीक़े सां हिकु टार्चर सेल्स हुजनि, अहिड़े तरीक़े जो हिकिड़ो माहौल यूनिवर्सिटीज़ में नज़र आयो। अॻिते हली असां उनखे एक्सपीरियंस बि कयो। सभ खां पहिरीं इहो आहे त हॉस्टल खां सवाइ कैंपस लाइफ जेको उहो अधूरी हूंदी आहे। हॉस्टल जेको बिलफर्ज़ असांजी यूनिवर्सिटी आहे हुन में बि के माण्हू वेठा आहिनि, ॿियनि जो कब्ज़ो आहे बहरहाल। ऐं उनखां पोइ हॉस्टल जी अणहूंद खां पोइ जेको आहे उहो न सिर्फ़ु असां पाण असां पंहिंजूं तकलीफ़ूं ॿियनि माण्हुनि जूं जेके आहिनि, ॿियनि स्टूडेंट्स जेके आहिनि उहो बि असां महसूसु कयो त हिकु स्टूडेंट जेके आहिनि उहो महांगी फ़ीस जॾहिं अफोर्ड न करे सघंदो आहे, पोइ नाइट में हू जॉब्स कंदो आहे कॉल सेंटर ते या कीअं, ऐं हुते बि हुनजी एक्सप्लॉइटेशन ई थींदी आहे। उनखां पोइ यूनिवर्सिटीज़ आहिनि जंहिंजो मिड सेमेस्टर सो कॉल्ड इहो सिस्टम, ऐं हुनखां पोइ जेको असां ॾिठोसीं त तालीमी इदारा बुनियादी तौर ते जेके आहिनि, जेको कुझु मनपसंदि माण्हू आहिनि उन्हनि जे ई हवाले आहिनि, जिते उन तालीमी इदारनि में असां ॾिठोसीं त हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन ते पाबंदियूं आहिनि, जेके बि एक्टिविटीज़ आहिनि या जेको कुझु बि आहे, छो जो इदारनि जे मंझि असां वेंदा हुआसीं, असां वटि को मंशात न हूंदी हुई, को असलो न हूंदो हो ऐं आम स्टूडेंट हूंदा। उनजे बावजूदि बि असांजा इदारा जेके आहिनि उहे तालीमी इदारा घटि ऐं उहे छावणियूं वधीक असांखे नज़र ईंदियूं हुयूं। ऐं उनखां पोइ उन तालीमी इदारनि में मुख़्तलिफ़ जेके आहिनि राइट विंग जूं मैन एक्सट्रीमिस्ट जेके रुजती असां चऊं उहे तंज़ीमूं, हुननि जा स्टैंड ऐं हुननि खे पूरी छूट त उहे कहिड़े बि स्टूडेंट्स खे कुझु बि मना करे सघनि। असां यूनिवर्सिटीज़ में असां ॾिसंदा आहियूं स्टूडेंट्स जहिड़ा झटा उहो बुनियादी तौर ते हथरादू मसनूई तरीक़े सां कराया वेंदा आहिनि। हुनखां पोइ फ़ीस, हॉस्टल ऐं हिरासमेंट जो हिकिड़ो पूरो ख़ासि करे असांखे चयो वेंदो आहे हीअ जेको पैगुंबरी पेशो हूंदो आहे न पढ़ाइनि, ऐं हिन खां मथे ॿियो कुझु नथो थी सघे। पर पोइ असां उन्ही तालीमी इदारनि में जेके आहिनि, रिसेंटली जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां
त असांखे हमदर्द यूनिवर्सिटी में अमन कुमार जी लाश मिले थी, उहो बि 3 ॾींहं खां पोइ जेको इंज़ाम आहे उनखे ख़बर पए थी। ऐं ईअं माज़ी खां वठी हिन ताईं नौशीन हुजे, निमरता हुजे, जेके केसिस आहिनि असांजे साम्हूं, इहे बुनियादी तौर ते तालीमी इदारा आहिनि जंहिंजा स्टूडेंट्स आहिनि हिन जा ई सताइल, जिन ख़ुदकुशियूं बि कयूं आहिनि, त तालीमी इदारनि मंझि जेके आहिनि उहो इलाही हिकिड़ा त स्टूडेंट्स पहुची घटि सघंदा आहिनि, जेके पहुचंदा हुन जे साम्हूं खोड़ सारियूं रिस्ट्रिक्शन्स आहिनि। ऐं उन्ही रिस्ट्रिक्शन्स खां अॻिते जेकॾहिं असां ॾिसंदा आहियूं त हुननि जे साम्हूं पोइ हुननि खे तक़सीम दर तक़सीम कयो आहे, कटियो वियो आहे मज़हबनि जे नाले ते, फ़िरक़नि जे नाले ते, क़ौमनि जे नाले ते। ऐं उन्हनि खे एतिरो त स्टूडेंट्स कटियो वियो आहे त उहे स्टूडेंट्स जेके आहिनि पाण में बजाए इन जे त फ़ीस जो मसइलो आहे या स्टूडेंट यूनियन जो मसइलो आहे, इन्ही ते मुश्तरका इज्तिमाही जदोजहद कनि, उहे जेके आहिनि उहे तक़सीम आहिनि। छो जो उन्हनि जे साम्हूं उहे तक़सीमनि जूं दीवारूं जेके आहिनि उहे आर्टिफिशली जेके खड़ियूं कयूं आहिनि, उन्हनि में स्टूडेंट्स जेके आहिनि उहे छड़ो छॾा आहिनि। ऐं हिन खां पोइ असां यूनिवर्सिटीज़ में जेके आहिनि उहो पूरी हिकिड़ी इंतिज़ामिया हूंदी आहे। अॻे ईअं हूंदो हो स्टूडेंट्स यूनियन जेॾीमहिल बहाल हूंदी हुई त शेखुल जामिया जेको आहे उहो रूबरू नाले हिकु महीने में हिकिड़ी मुलाक़ात कंदो हो, त स्टूडेंट्स सां साम्हूं मिलंदो हो, मसइला ॿुधंदो हो। स्टूडेंट जेके आहिनि उहे उन्हनि जो रिप्रेज़ेंटेटिव सिंडिकेट जो मेंबर हूंदो हो, स्टूडेंट जी ऑफिस हूंदी हुई, ऐं हिरासमेंट कमेटी हूंदी हुई, मैथ्स कमेटी हूंदी हुई, ट्रांसपोर्टेशन कमेटी हूंदी हुई, ऐं हॉस्टल ते कमेटी हूंदी हुई। पर हिन वक़्तु असां यूनिवर्सिटीज़ में ॾिसंदा आहियूं त स्टूडेंट यूनियन ते जेको बैन लॻो उनखां पोइ स्टूडेंट जेके आहिनि उहे रिप्रेज़ेंटेटिव न आहिनि। ऐं जॾहिं स्टूडेंट वटि पंहिंजो प्लेटफॉर्म न आहे त उहो पंहिंजी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाइनि, छो जो बुनियादी तौर ते स्टूडेंट्स वटि यूनिवर्सिटीज़ में को पंहिंजो प्लेटफॉर्म आहे ई कोन जिते उहे पंहिंजा मसइला जेके आहिनि उहे ॿुधाए सघनि, पंहिंजा मसइला जेके आहिनि उहे एड्रेस करे सघनि। पोइ इन जे करे जेको आहे उहो फस्ट ईयर खां असांखे इन जी जॾहिं शिदत सां ज़रूरत पई उन प्लेटफॉर्म जी, तॾहिं असां जेको आहे उहो प्रोग्रेसिव यूथ अलायंस जेको आहे उन में असां जेको आहे जॉइन कई, ऐं उनखां पोइ जेको आहे इहो पूरो पॉलिटिकल सफ़र जेको आहे इन जो आगाज़ थियो। अच्छा तहाँ इन्होंने जैसे बात करी, इन्होंने बहुत सारी बातें करी कि इनकी सारी बातों का निचोड़ जो आया कि स्टूडेंट मतलब आज़ाद नहीं है। लेकिन अगर देखा जाए, वो तो मैं आपसे ही पूछ रही हूँ कि अगर देखा जाए कि यूनिवर्सिटीज़ में ये जो यूनियन की बात कर रहे हैं, अगर स्टूडेंट्स को उतनी आज़ादी दी जाती है किसी भी यूनिवर्सिटी में तो वो फिर अपनी मनमानी करते रहते हैं। क्योंकि देखें ना, हर बार जैसे इन्होंने कहा कि किसी की लाश जो है वो 3 दिन बाद पता चल रही है कि ये डेथ हो गई है, लड़का या लड़की जो भी है। तो अगर टीचर्स इसमें ज़िम्मेदार हैं तो आप क्या समझती हैं कि किसी हद तक स्टूडेंट खुद भी ज़िम्मेदार है, उसके घर वाले भी ज़िम्मेदार हैं? तो इस पे आप क्या कहेंगी? क्योंकि इनकी बातों में से जो भी मुझे लगा कि आपने सारा जो भी बोला वो यूनिवर्सिटी इंतज़ामिया के लिए या जो वहाँ के रिस्पॉन्सिबिलिटी जो रखते हैं लोग उनके लिए, लेकिन वो ये कहते हैं कि ताली एक हाथ से नहीं बजती। तो आप क्या कहेंगी? मैं ये सबसे पहले ये कहूँगी कि हर शोबे में या हमारे हर शख्सी पहलू किरदार में ना लिमिट्स होनी बहुत ज़रूरी है। जैसे अभी आप देख लें रिसेंटली बहुत मशहूर यूनिवर्सिटी के का एक ग्रुप था, एक सेशन हो रहा था, तो वो उनके कुछ क्वेश्चंस को सोशल मीडिया पे बहुत ज़्यादा पॉजिटिव लिया गया कि उन्हें एक अहम ओहदेदार के सामने इस तरह की बात नहीं करनी चाहिए थी। और कुछ लोग उनके फेवर में थे कि ये एक आज़ादी है, आज़ादी जमहूरियत है, हमारे स्टूडेंट्स को इतना शऊर आ गया है, वो बात कर सकते हैं वो। लेकिन देखिए हर चीज़ की ना एक लिमिट और एक टाइम होता है कि आप टाइम के मुताबिक किस वक्त क्या कर रहे हैं। वाकई ही जितनी यूनियंस हैं या ये वही बात आ जाती है, कवानीन बनने चाहिए, उनके ऊपर अमल उस तरह होना चाहिए जिस तरह का उनका हक है। लेकिन अगर आप कहेंगी, फ़र्ज़ करें मैं बन गई हूँ, सदर बन गई हूँ उस यूनियन की सदर, तो अब मैं ये तो नहीं कहूँगी ना कि मैं इन सब की माई बाप बन गई हूँ, वो जो सिंधी में कहते हैं ना, मैं इनकी बस मैं कुल बन गई हूँ तो मेरे इशारे पे चलो। नहीं, यूनियन लीडर आपका वही होता है जो सबको लेके चलता है। तो वो उसमें उस्ताद भी आते हैं, मतलब सारी फैकल्टी आती है, सारे लोग जिम्मेदार होते हैं किसी एक बड़े हादसे के, लेकिन उसके पीछे के जो कॉजेज़ है ना उसको भी सामने लाया जाए। हम क्या करते हैं, 1-2 दफ़ा लान तान की बातें की, आपने मैंने सबने वीडियोस बना के अपलोड कर दी, अपनी जो जिम्मेदारी खत्म कर दी, रिव्यूज़ हैं व्यूज़ दे दिए, लेकिन जिम्मेदारी जो निभाना होता है ना वो नहीं। तो ये हमारे जो मैं बार बार कहूँगी कि मैं पाकिस्तान से बहुत मोहब्बत करती हूँ। मैं इसलिए मैं आपको बताती हूँ मुझे कब शऊर हुआ। मुझे उस वक्त शऊर हुआ जब मैं पहला उम्रा करने सऊदी अरब गई।
माशाल्लाह। आपको पाकिस्तान की उसत कदर होती है जब आप, या किसी भी चीज़ की, जब आप उससे थोड़ा दूर होते हैं। जाते हैं, हमें मिल गया, हम यहाँ पैदा हो गए, हमारी जायदादें, हमारी हाकमियत, हमारी हर चीज़ हम लोग, क्योंकि शहरी देखिए, हमारी बे फार्म मिल गया, हमें आईडी कार्ड मिल गए, डिश में पेश हुए ना, ये चीज़ें डिश में पेश हुई। लेकिन उस वक्त आपको ख्याल आता है, उस वक्त कदर आती है जब आप बाहर होते हैं, तो वो बाहर हमें जो रिप्यूट वहाँ से ही होती है ना, कि हम प्राउडली बताएं, तो उस प्राउडली मतलब एक प्राउड मोमेंट के लिए ना, आपको अपने पाकिस्तान के एक एक मोमेंट, एक एक शोबे को, सबको बढ़ चढ़ कर हिस्सा लेना होगा। थोड़ी सी अपने अंदर जो एक वो है ना, जैसे हम लोग अवेयरनेस देते हैं, कब तक देते रहें, ढोल पीटते रहें, समझा समझा थक जाते हैं, फिर आप वही लकीर के फकीर, वही सदियों पुराना अगर आपका आ रहा है निज़ाम, आ रहा है, या आप उसी निज़ाम पे चलते रहेंगे तो कभी सुधार नहीं आएगा। फिर हम ब्लेम करते रहेंगे कि उसके कत्ल के तुम वारिस थे, तुम उस ड्यूटी में थे, ये होते, लेकिन सब मिलके उसमें आते हैं। और एक दो को तो मैं कहती हूँ सज़ा मिलनी भी चाहिए, बिल्कुल। कुछ ऐसा आपको वो दें, सजा दें, या कुछ जैसे हम इनाम देते हैं, अप्रिशिएट देते हैं ना, वो भी मरने के बाद क्यों अप्रिशिएट करते हैं? हम जिंदगी में क्यों नहीं? ज्यादातर यहाँ यही होता है, हाँ ना, बरसियां मना रहे हैं और उन पे खर्चा कर रहे हैं, और जब इवन के आप तमगाए वो जो होते हैं ना, वो तमगाए शुजात, जुरत, वो भी आपके मरने के बाद जिंदगी वालों को दें ना। देखिए, जीने वाले फिर कुछ करके जाएंगे ना, वो करेंगे, उनको दे। इसी तरह से खुदा ना खास्ता किसी से हो जाता है, बहुत कुछ हो जाता है जुल्म, तो उस जुल्म का भी इंसाफ होना चाहिए। एक दो को सज़ा मिलेगी तो आप देखिए दूसरों को सुधार आएगा, और आता है, हम सीखते हैं। हम, मुझे ऐसा लगता है हमारे ज़मीर या हम इतने बेहिस अभी नहीं हुए हैं कि बहुत ज़्यादा, ख़ासकर आप ये देखें पाकिस्तान उन ममालिक में शामिल है जो तकरीबन हमारे शायद 75 या 65 तक हमारी यूथ है। बिल्कुल, हम नौजवान नस्लों पे, मतलब नौजवानों पे मुश्तमिल है पाकिस्तान, तो हम तो बहुत कुछ कर सकते हैं। बिल्कुल। अच्छा, जैसे आपने नौजवान और यूथ की बात की है, तो इस पे आनंद सां ॻाल्हाईंदासीं इन ते। अच्छा आनंद, जी तव्हां ॻाल्हि कई, मतलब तव्हां खोड़ सारा स्टूडेंट्स जा मामला त उथारियो था, उन में तव्हां इंतिज़ामिया खे घणो मतलब फोकस कयो था, त उन्हनि जी गैर ज़िम्मेवारनि उन्हनि जे करे स्टूडेंट जेको आहे उहो तकलीफ़ में अचे थो। पर हिकु स्टूडेंट जेको आहे उनजो जेको टीचर आहे, या उनजो जेको प्रोफेसर आहे, या उनखे जेको पढ़ाए थो, टीच कराए थो, उन सां बि हिकिड़ो मतिलबु लिंक हूंदी आहे असांजी न। त असां अगरि यूनिवर्सिटी में रहूं था त असां केॾी ज़िम्मेदारी थी, असीं यूनिवर्सिटी वारनि जी ज़िम्मेदारी थी वियासीं। असांजी रहणी करणी जो, असांजी सिक्योरिटी जो, हर शइ जो उन्हनि खे ख़्यालु रखिणो पए थो। त जॾहिं को छोकिरो या छोकिरी कंहिं यूनिवर्सिटी में रहे थो, त उहो उनजी ज़िम्मेदारी थी वञे। हाणे बेसिकली पुछण इहो चाहियां थी त तव्हां यूनिवर्सिटी में रहिया आहियो, त तव्हां जीअं चयो त हॉस्टल बि ज़रूरी आहे, ऐं हॉस्टल में जेके छोकिरा छोकिरियूं रहनि था, उन्हनि मां चंद अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके तव्हां ॿुधाया बि। त इन जो मेन कारण छा आहे? त छा उन्हनि जो पंहिंजे टीचर्स सां लिंक न आहे, या ओड़ो टीचर्स उन्हनि ते ध्यानु नथा ॾियनि? छो जो ॾिसो, तव्हां पंहिंजे माउ पीउ खां वधीक तव्हां पंहिंजे टीचर्स सां टाइम गुज़ारियो था, त छा असांखे टीचर्स ओतिरो टाइम नथा ॾियनि, या ध्यानु नथा ॾियनि, या असां सां ओतिरो फ्रेंकली न आहिनि त असां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि उन्हनि सां करे सघूं? त असांखे को मसइलो आहे, अचानक ख़बर पवंदी आहे को छोकिरो डेथ करे वियो, छोकिरी, त इन जो छा कारण आहे? टीचर्स खां स्टूडेंट छो परे इन एतिरा? इसमें मैं थोड़ा सा शामिल करना चाहूँगी कि ये भी मेरा ही क्वेश्चन, मैं भी आपके थ्रू क्वेश्चन ही करना चाहूँगी कि ये जो आपने अभी थोड़ा देर पहले क्वेश्चन किया था कि आप लोग नए माहौल में आते हैं, यूनिवर्सिटी कैसी लगी, नई जगह पर, आप ये देखें पता नहीं कितने बहाने करके आप क्लास डंप कर रहे होते हो, क्लास छोड़ के निकल रहे होते हैं बच्चे, स्टूडेंट, क्योंकि उनको एक नया इन्वायरमेंट मिलता है, नई जगह मिलती है। तो इसके बारे में भी क्या आप स्टूडेंट्स को अवेयरनेस देते हैं कि उनको क्लास नहीं छोड़नी चाहिए? उनको ऐसा लगता है आज़ादी मिल गई, आज़ादी मिल गई। दूसरा इसी तरह सेम यूनिवर्सिटी का भी कि आज पार्टी चल रही है, चलो नाश्ता करने चलते हैं, आज ये चीज़ कर लें, सर आज तो आप 20 मिनट्स पढ़ा लें, 30 जहाँ 45 मिनट्स का आपका क्लास है, 30 मिनट्स का। तो ये जिम्मेदारी, वही बात आ गई कि अपनी लिमिट्स क्रॉस नहीं करें, जिम्मेदारी सब समझे ना, तो मुझे लगता है ऐसे वाक़यात नहीं जन्म लें। बिल्कुल, शुक्रिया, इन्होंने अच्छी बात की। मैं अगर आप की इजाज़त से उर्दू में बात करना चाहूँगा। हमने देखा कि तालीमी इदारों के अंदर, ये पूरी सोसाइटी के अंदर कुछ इस तरह से जो है यहाँ की इंटेलिजेंसिया, क्योंकि आप जो है इस समाज के अंदर दो
अक़साम होती है लोगों की। एक वो होते हैं जो पढ़ लिख के किसी नज़रियात को अपनाते हैं। अगर मुझसे कोई पूछता है तो मैं कहता हूँ कि मैं कम्युनिस्ट हूँ, क्योंकि मैंने वो नज़रियात जो हैं वो पढ़े हैं और मेरे पास एक मखसूस पर्सपेक्टिव है यहाँ की सियासत को, रियासत को, मईशत को, तालीमी इदारों को, तालीमी निज़ाम को, हर चीज़ को देखने का। और रेस्ट ऑफ द लोग ऐसे होते हैं जो किसी नज़रियाती नहीं होते हैं, तो उनका नज़रिया क्या होता है। अगर वो बेशक अगर मैं आपसे भी पूछूँ आप कहेंगे नहीं मैं तो गैर सियासी हूँ, आपसे पूछूँ मैं कहेंगे मेरा तो किसी पॉलिटिकल पार्टी से जो है ताल्लुक़ नहीं है। मगर अगले ही मरले मैं मज़हब पे बात करूँ, सियासत पे बात करूँ, या किसी पॉलिटिशियन पे बात करूँ, किसी इदारे पे बात करूँ, तालीम पे बात करूँ, तो आपके कुछ व्यूज़ होंगे। वो व्यूज़ कहाँ से होते हैं? वो होती है डोमिनेंट जो यहाँ का हुक्मरान तबका, जिसके नज़रियात होते हैं, जो यहाँ की टीवी, अखबारात और हर जगह से जो है मेहनत कश तबके या इस पूरी सोसाइटी के जहनों में अंडेले जाते हैं। और वहाँ पे जो है विक्टिम ब्लेमिंग जो है बहुत बड़ा, बजाय इसके कि वो अपनी गलतियाँ तस्लीम करे, विक्टिम ब्लेमिंग का इस पूरी सोसाइटी के अंदर एक प्रोसेस है। जब भी किसी स्टूडेंट्स के साथ आप देखें ना, खुद को मार देना कोई आसान काम नहीं होता है। हम समझते हैं देयर इज़ ए मर्डरर बिहाइंड एवरी सुसाइड, क्योंकि खुदकुशी करना कोई आसान काम नहीं होता है। बहुत से तालीमी इदारों में हमने देखा है। और दूसरी बात यह है कि इन्होंने भी बात की कि गनीमत है पाकिस्तान में हम मौजूद है, ID कार्ड बेफाम ये वो। हम समझते हैं कि इफ़ यू हैव ID कार्ड बेफाम दैट डजंट मेक एनी डिफरेंस इफ़ यू हैव नॉट एजुकेशन, इफ़ यू हैव नॉट शेल्टर। यहाँ पे तो हम सर्वाइवल में जी रहे हैं। पाकिस्तान की 80% आबादी है जिसके पास कोई सहूलियात जो है मौजूद नहीं है। और कुछ बच्चों पे जो है इनकी शिकायत भी थी, बजाय उनकी होनी भी चाहिए कि बदतमीज़ जो बच्चे होते हैं, स्टूडेंट्स जो होते हैं, क्यों हम समझते हैं कि असातिज़ा जो होते हैं उनकी इज़्ज़त करना ये हमारा फ़र्ज़ है। मगर उसी जगह उन्हीं तालीमी इदारों में चंद जो भेड़िए हैं, चंद जो यहाँ पे काबिज़ हैं, जिन्होंने अपनी मोनोपली बनाई हुई है, उनको घसीटना भी हमारी अखलाक़ात है, उनसे अपने हकूक़ छीनना भी हमारी अखलाक़ात है। मगर मैं उनको डिफेंड नहीं करूँगा। सो कॉल्ड बर्गर्स बच्चे होते हैं कि सर आप 10 मिनट या 5 मिनट लेट क्यों आए, सही है, ये तो कोई सवाल ही नहीं बनता था। उनसे तो असल जो सवालात बनते थे, कोई जो पब्लिक सेक्टर है, जो यूनिवर्सिटीज़, उनमें हमारे सामने आए तो सवालात तो कई सारे हैं कि इस वक्त जो है मुल्क डिफ़ॉल्ट होने जा रहा है, उसके बारे में क्या ख्यालात है। आप ज़रा मिसिंग पर्सनस के बारे में आप बताएँगे, अब जो सो कॉल्ड आपकी जमहूरियत है उसमें क्या हो रहा है, या आप यहाँ पे जो है पूरी तरह से जो फोर्स कन्वर्जन से लेकर या तालीमी इदारों का जो, उसके बाद जो है हमारी तालीम जो है वो क्या है, वो 90s 80s से पहले जो खस्ता हाल है, कौन से ये जो आइंस्टाइन जो है वो पैदा कर रही है, कौन से हमारे, क्योंकि तालीमी इदारे होते हैं जहाँ पे जहन दिमाग पैदा होते हैं, बजाय वो बाशऊर दिमाग पैदा होने के। हमने ऑब्जर्व किया है, आप देखें सोसाइटी में तालीमी इदारों में स्टूडेंट्स जो है वो आज़ाद होने के बावजूद भी खुदकुशी करने पर क्यों मजबूर होता है, वो जो है एलिनेट हो जाता है सोसाइटी से, क्योंकि उसके पास जो है जब एलिनेशन बुनियादी तौर पे किसी समाज में तब आती है जब एक जो आप अपनी मेहनत जो पैदा करते हैं चीज़ें, उन तक जब आपकी दस्तरस में वो चीज़ें नहीं होती है, तब आप एलिनेट होते हैं। जिस तरह से एक बंदा जो है वो कार बनाता है, जिस तरह से एक बंदा जो है वो बिल्डिंग बनाता है। अब देखें ना, एक मज़दूर ने काम किया है बहरिया टाउन में, उसने वो घर बनाया, मगर एक मेहनत कश मज़दूर जो है वो बहरिया टाउन में घर नहीं ले सकता है। एक जो पंचर निकालने वाला है वो बेशक फार्चूनर का पंचर निकालता है, मगर वो ले ही नहीं सकता है, ख़रीद नहीं सकता है। फिर वो जब सड़क से गुजरता है, तो मैं ख़त्म ही करूँगा, तो वो जब वो चीज़ें जिनकी उसकी दस्तरस से नहीं होती तब वो उनसे एलिनेट होता है, उसे वो बेगाना लगना शुरू होती है और यहाँ से वो एंजाइटी जन्म लेती है, वो आगे जाके फिर डिप्रेशन में बदलती है, फिर आगे जाके लोग जो खुदकुशी करने पे मजबूर होता है। इसी तरह से तालीमी इदारों के अंदर स्टूडेंट जो है उनसे कोई पूछने वाला नहीं होता है। बिल्कुल आपने बहुत अच्छी बात कही, आपने भी बहुत अच्छी सवाल किया। अच्छा, ॻाल्हि इहा ई थी त मतिलबु मुंहिंजो सवाल जेको हुयो उहो इहो हुयो, मतिलबु जेके स्टूडेंट्स खे शिकायतूं आहिनि उहे टीचर्स खां या इंतिज़ामिया खां एतिरियूं छो आहिनि, त उहो तव्हां उनजो कारण ॿुधाए छॾियो। पर बहरहाल असां गानो ॿुधंदासीं, न त पोइ मज़ीद ॻाल्हाईंदासीं। त छा ॿुधाईंदो बादल भाउ? खुदा कंदई खैर इन्हईअ जो भन जिंद दे, तलब तरसी पो सुबह कजा सैर, रात करायो वेर, उल्फत जो उस्ताद खे ए जवानी बेरवा छाणे वठो,
ही जवानी बेरुआ छाणे वठो जिंदगी आ मुख्तसर माणे वठो जिंदगी आ मुख्तसर माणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो जे अकेलो भी कॾहिं जीअणो पवे जे अकेलो भी कॾहिं जीअणो पवे जे अकेलो भी कॾहिं जीअणो पवे याद जी किथां आणे वठो याद यारन जी किथां आणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो गुल थियण खां पोइ छणी वेंदी उहा गुल थियण खां पोइ छणी वेंदी उहा गुल थियण खां पोइ छणी वेंदी उहा हूअ कली आहे पटे हाणे वठो हूअ कलिया हे पटे हाणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो जिंदगी आ मुख्तसर माणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो महफिलन मां मोकिलाए वियो मज़ो महफिलन मां मोकिलाए वियो मज़ो महफिलन मां मोकिलाए वियो मज़ो अॼु किथां आकाश खे आणे वठो अॼु किथां आकाश खे आणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो जिंदगी आ मुख्तसर माणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो ही जवानी बेरुआ छाणे वठो वाह 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 ही जवानी बेरा छाणे वठो
सो वाकई में ई ज़िंदगी जवानी नंढपण जी त ख़बर ई नथी पए अलाए कीअं अचनि था अलाए कीअं हलिया था वञनि। सो बहरहाल ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, ख़ूबसूरत आहे, जेतिरो थी सघे उनखे ख़ूबसूरती सां जीजे। ब्रेक जो भी टाइम थिया आहे, ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वेही करे मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी। एक दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐसा खूबसूरत मेहमान बस सां गॾु। अच्छा तस्नीम, जैसे बात हो रही थी, आप ओवरऑल बात सुन भी रही हैं, आनंद जो बात कर रहे हैं, तो इस पे आप क्या कहेंगी? आपका अपना ओपिनियन क्या है इस बारे में? मुझे तो ये ना कि जो आप जिस वक्त एक्सपीरियंस्ड हो जाते हो, एजिड हो जाते हो या थोड़ा सा एल्डर उसमें आ जाते हो ना, तो आप थोड़ा आपकी ओपिनियन स्ट्रक हो जाती है, आप कहीं रुक जाते हो, स्टे करते। लेकिन जो यूथ है, मैं थ्रू आउट आपके शो के थ्रू मैसेज दे रही हूँ, जो हमारी जो नौजवान नस्ल है ना, वो उनमें तब्दीली आती है, वो अपनी सोच चेंज कर सकते हैं। जैसे अभी थोड़ी देर पहले अनंत साहब ने बोला कि हम पैशनेट जो होते हैं, पैशन भी है, कुछ स्टूडेंट ऐसे भी करते हैं, कुछ ऐसे, वाकई जिसके जज्बा है, जिसके एक टारगेट है, जिसके गोल सेट हैं, जिसको अचीवमेंट करनी है, जिसके ऑब्जेक्टिव्स हैं, वो तो एक अपनी लाइन सेट करके चल रहा है। उसको पता है मुझे इधर उधर नहीं देखना, मुझे बहुत पार्टीज़ में नहीं जाना, मुझे एनुअल फंक्शन में जाना, ड्रामाज में नहीं जाना, मुझे पॉलिटिकल में नहीं जाना। मुझे एक गोल है, क्योंकि मेरा गांव में मैं पहला पढ़ा लिखा हूँ, मुझे इंजीनियर बन के ही जाना है। मुझे पेरेंट्स को भी वो करना है, मैंने अपने उस गांव को उठा लेना है, या अपने उस शहर, छोटे शहर को एक बड़े शहर में तब्दील करने के लिए मैं अपने मतलब प्राउड बनूँ, फ़ख्र बनूँगा मैं ये। और लेकिन मेजॉरिटी, जैसे हम लोग थोड़ी देर ब्रेक से पहले हम लोग ये नहीं कह सकते कि निज़ाम का दारोमदार पाकिस्तान पे, पाकिस्तान का दारोमदार निज़ाम पे। हम अच्छे होंगे, हमारे हर शोबे अच्छे होंगे, वो किससे होंगे? मैंने पहली दफ़ा यही कहा था कि इंडिविजुअल रिस्पॉन्सिबिलिटी, हम सबको इनफरादी। आप बारिशों में ही देख लो, बारिशों की मिसाल छोटी सी ले लेती हूँ। मैं वो इसलिए मिसाल दे रही हूँ क्योंकि मुझे ऐसा लगता है कि आनंद साहब जो है ना, वो एक पैशनेट और एक एक्साइटेड एनर्जेटिक यंग मैन हैं, तो उसकी वजह से वो स्टूडेंट्स को थोड़ा डिफेंड भी कर रहे हैं। आप और मैं कोई क्वेश्चन कर रहे होते हैं ना, वो थोड़ा ये कर दे। लेकिन मैं थोड़ी सी मिसाल देती हूँ, बारिश की मिसाल लें। बारिश में कराची का जो हाल होता है, उसकी कौन बजट कहाँ गया, वगैरह वगैरह वगैरह, एक लंबी बहस है। मैं भी तो अपने गेट के सामने से वाइपर लेके वाइपर आउट कर सकती हूँ ना, खड़ी रहूँ मैं इंतज़ाम में कि ट्रक आएगा, पानी वो साफ़ होगा, या मेरी मेड आएगी तो सफाई होगी। ये छोटी सी एक मिसाल ये है, इससे हम लोग अपने पाकिस्तान को बहुत ऊपर ले जा सकते हैं। और मेरा तमाम हाणे तव्हां मतलब हिन मिसाल ॿुधी छॾी, हाणे जेका तव्हां ओवरऑल ॻाल्हि कई, त तव्हां माना स्टूडेंट खे, त चलो स्टूडेंट जो त केस था विढ़ो था, पर उन्हें भी सुधरना चाहिए, उन्हें भी सुधरना चाहिए। तव्हां जेको सॼो मतलब हिकिड़ो इल्ज़ाम उहो इंतज़ामिया या टीचर्स ते ॾियो था, ऐं तव्हां चओ था त जेके असां यूथ आहियूं, यूथ लाइ तव्हां कमु कयो था, ॾाढो सुठो कमु कयो था, ठीकु आहे। पर सॼो इल्ज़ाम जेको यूनिवर्सिटी खे ॾियणु या उतां जी इंतिज़ामिया खे ॾियणु, इहो बि कंहिं हद ताईं सही न आहे। छो जो ताड़ी जॻह हिकिड़े हथ सां न आहे वञंदी, ॿिनि हथनि सां वञंदी आहे। ऐं असां जेतिरे क़दुरु ॿुधो आहे या ॾिठो आहे त स्टूडेंट्स बि पंहिंजे टीचर्स ख़िलाफ़ या यूनिवर्सिटी जे काफ़ी शयुनि जे ख़िलाफ़ हलिया वेंदा आहिनि, ऐं उहा ई ॻाल्हि आहे त यूनियन ठाहींदा आहिनि हिकिड़ी। त इन ते तव्हां छा चवंदो? पावर का गलत इस्तेमाल करते हैं, बहुत सबसे पहले जो है, मैं समझता हूँ कि पोस्ट मॉडर्निज्म की कोई जो सबसे अच्छी मिसाल है, वो जो इन्होंने बात की है, वो अगर पोस्ट मॉडर्निज्म का अगर निचड़ा हुआ कोई अर्क है, तो वो इन्होंने जो बात की कि इंडिविजुअली जो है हमें करना चाहिए ये वो, ठीक है। जो लिबरल इंटेलिजेंसिया जो है वो हमारे जहनों में डाल रही होती है कि आप जो है पानी खड़ा हो गया तो पत्थर रख के आप क्रॉस कर सकते हैं, इंतज़ामिया का इंतज़ार ना करिए वो, या हम अच्छे होंगे तो हमारा घर साफ़ होगा तो मोहल्ला साफ़ होगा, मोहल्ला साफ़ होगा तो शहर साफ़ होगा तो पूरा मुल्क जो है वो तरक्की करेगा, और यहाँ शहद और दूध की नदियाँ बहना शुरू हो जाएंगी। मैं स्टूडेंट्स की बात पे आता हूँ कि स्टूडेंट्स जो है, वीसी खुद आके लड़ाई नहीं कर रहा होता, किसी को मार नहीं होता है, डंडे मार रहे होते हैं, क्लैशेज होते हैं यूनिवर्सिटीज़ में, वो स्टूडेंट होते हैं। मगर वो कौन स्टूडेंट होते हैं, समझने की बात ये है। आपको पता है या नहीं, डिस्ट्रिक्ट ईस्ट जो है
उसका जो हेड क्वार्टर है भिटाई विंग का, जो वो जामिया कराची में जो स्टूडेंट हॉस्टल जो है उसके अंदर है। तो उन यूनिवर्सिटी के अंदर जो क्लैशेस कर रहे होते हैं वो बुनियादी तौर पे स्टूडेंट कम, वो मिलिटेंट ज़्यादा लड़के होते हैं। और वो किन के होते हैं? जिनके पास स्टैंड होते हैं, जिनको ना कोई पूछने वाला होता है, जिनको ना कोई पकड़ने वाला होता है, जिनके खिलाफ ना कोई कानूनी कार्रवाई होती है, वो चाहे किसी भी को भी हिरास भी कर सकते हैं। वो होते कौन है? वो होते हैं मनपसंद लोग, वो होते हैं उस इंतज़ामिया के अपने लोग जिनके ऊपर उनका हाथ रखा हुआ होता है। और उसके बाद जो हम वहाँ पे पूरी यूनिवर्सिटी के अंदर बाकी जो स्टूडेंट्स देखे हैं जो पिस रहे होते हैं, वो होते हैं मेहनत कश तबके के स्टूडेंट्स। बाकी सो कॉल्ड कुछ तंजीमें होती है, उनके लीडरान होते हैं और जिनका काम बस वो स्टैंड पे बैठना, सिगरेट फूंकना और यूनिवर्सिटियों का माहौल ख़राब करना। उनके ऊपर हाथ किसका होता है? तो मोबाइल है ना आपके पास, मोबाइल है, वीडियो बनाए अपलोड कर दे, वो खुद ही सुधर जाएंगे। असल में मसला यह है कि सिर्फ मोबाइल की वीडियो जो बना मेरे पास, आप मुझे बताओ मैं कितनी वीडियोस आपको दिखाऊं? क्या हमारे पास वो जामिया इस्लामिया की जो 150 वीडियोस जो है वो क्या नाकाफ़ी है वीडियो जो हमारे सामने है? और उसके बाद आपको पता है कि 15 दिन पहले जामिया कराची के बैतुल खला में एक एमफिल के तालिब इल्म की लाश मिलती है, बताया जाता है कि पैर फिसलने से हो गई। आपको पता है कि 2 हफ्ते पहले दीप कुमार ने जामशोरे में खुदकुशी की एमडी किट की टेस्ट में जो है वो फेल होने की वजह से। और हमारे पास एक जो पूरा ये जो पोस्ट मॉडर्निज्म है ना, इसका एक पूरा सेटअप जो है कि भाई आपने नंबर बनाना है। जैसे आपने भी बताया कि अपने शहर के लिए इंजीनियर बनना, बड़ा कुछ करना, ठीक है। क्लास में 300 स्टूडेंट है, एक नंबर बनना आ गया और जो नंबर बनना आएगा उसी की असातिज़ा से लेकर इंतजामिया से लेकर हर कोई इज्जत करेगा। मुआशरा जो है नंबर 1 को ही चाहता है। तो बाकी जो 299 वो क्या गैर ज़रूरी है? क्या उनका कोई वजूद ही नहीं है? क्या उनकी कोई एग्जिस्टेंस ही नहीं है? नहीं, अब तो पोजीशंस खत्म हो गई हैं। एक सेकंड, अब तो पोजीशंस खत्म हो गई हैं। बहुत अच्छी बात करी। लेकिन हम अभी मुझे लग रहा है कि हम कोई पॉलिटिकल प्रोग्राम कर रहे हैं, मॉर्निंग शो से हम हट गए हैं, तो उस पर हम नहीं जाएंगे। बात हम ये कर रहे हैं कि देखें यूनिवर्सिटीज़ का, अगर आप बोल रहे हो ना कि यूनिवर्सिटीज़ में स्टूडेंट्स को ये सहूलत नहीं, और जैसे आपने कहा कि वीसी आके कुछ नहीं करता, वो कुछ स्टूडेंट्स होते हैं जो माहौल ख़राब करते हैं, तो वो जिम्मेदारी उनकी है कि वो उनको भी देखें। हर स्टूडेंट को एक नज़र से देखना चाहिए। सो बहरहाल अब जो है, अब थोड़ा से हट के हम बात करेंगे क्योंकि हमारा मॉर्निंग शो है, हम किसी पे यहाँ पे वो तनकीद नहीं कर सकते हैं। हमारे लिए सब एक और हम अब थोड़ा अपनी अपनी पर्सनल लाइफ पे आए, ब्यूटी पे बात करें, नेचर पे बात करें। जैसे ये है हमारे पास एक ब्यूटी बैठी और माशाल्लाह से अब वो कहते हैं ना, लड़की से एज तो नहीं पूछनी चाहिए लेकिन जो भी एज है बहरहाल आपकी, लेकिन आप उससे कम ही लग रही है। तो इसका राज क्या है भला? एक्चुअली बात ये होती है कि एक्सेप्टेंस जो होती है ना, आप कबूल करते हो चीज़ों को। मुझे कबूल है हाँ जिस मैं एज की हूँ, लेकिन मैं अपने जो एक फ्रस्ट्रेशन है, एंजाइटी बहुत फैल गई है, बात वही आ जाती है, डिप्रेशन। हम एक चीज़ को हम लोग, पता है मुझे गाड़ी चलानी है, मेरी गाड़ी ट्रैफिक में फंसनी है, सिग्नल बंद होने हैं। जैसे अभी जो है ना, मैं आपको मतलब फ़नी भी है, मैं अभी आपके ही स्टूडियो आ रही थी तो मेरी आदत है कि मैं जो सीट बेल्ट है वो यूं करके बांध लेती हूँ। मैं मतलब मेरी प्रॉपर इस तरह नहीं आती है, मुझे थोड़ा ऐसा लगता है जैसे मैं दम घुट जाएगा और दुपट्टे के नीचे मेरी वो थे। उन्होंने रोक लिया। अब मुझे ये था कि जावेद साहब का फ़ोन भी आ रहा है और मुझे बस 15 मिनट्स में स्टूडियो पहुँचना है। उन्होंने कहा इधर जाए, मैंने फ़ौरन फटाफट ड्राइविंग लाइसेंस हर चीज़ जो डैशबोर्ड पे थी उठा के दिखा दी कि यही मांगे। कहते नहीं सीट बेल्ट ही नहीं है। मैंने कहा यहाँ से आपकी सीट बेल्ट मतलब खिंची हुई आपको साफ नजर। मैंने सीट बेल्ट तो मैंने लगाई हुई है, मैं एक अच्छा शहरी हूँ जो मतलब कानून फॉलो करते हैं। तो ये चीज़ें होती है ना, इसको आप जो है ना वो मतलब दबाव ना दें। आपको बहुत कुछ फेस करना पड़ता है। मैं आपको बताती हूँ कि ये आपकी ब्लेसिंग होती है अल्लाह ताला की तरफ से। एक तो आप हदायत मांगते हो कि अल्लाह ताला हमें हदायत दे, दूसरा एक ब्लेसिंग सबसे ये होता है जो आपको चैलेंजेस आते हैं, जो मुश्किल आती हैं, थ्रू आउट अगर आप मुस्कुरा के फेस करें, मुस्कुरा के फेस करें। जैसे घर में आप खाना बना रही हो और अचानक से मेहमान आ गए, तो उसको आपको मैनेज करना पड़ेगा। बिल्कुल करना पड़ेगा। वैसे आप कुकिंग कर लेती हैं? जी जी बिल्कुल बिल्कुल। क्या बना लेती? मुझे ऐसा लगता है जैसे मैं टिक्का मसाला बहुत अच्छा होता है मेरा, मतलब बारबेक्यू में टिक्का अच्छा होता है, और चाइनीज़ में जो है वो मैं ये जो आपका हॉट एंड सॉर जो है, एक तो सूप है ना, उसको हॉट एंड सॉर को नूडल्स के साथ एक मैंने खुद की रेसिपी बनाई हुई है बच्चों को अट्रैक्ट करने के लिए, क्योंकि बच्चे जो है ना वो अब फास्ट फूड और ये चीज़ों के इतने
होम डिलीवरी जो आजकल जो ट्रेंड आ गया है कि बस फट डिलीवरी करवाई और मम्मा ये तो 400 में 250 में आ रही थी चीज़, आप पकाएंगी तो 800 लग जाएगा। वो जो एक आपका वो जो कंपैरिजन है, उसके लिए फिर मदर्स को थोड़ा एक्टिव होके ऐसी रेसिपीज करनी पड़ती हैं ताकि अट्रैक्ट हो और बाहर से ज़्यादा घर में खाएं। इस तरह की काफ़ी चीज़ें। स्टूडेंट्स लाइफ जब होती है, हम हॉस्टल्स में जब रहते हैं तो हम खुद मतलब खाना बनाना सीख जाते हैं। तो आनंद से पूछेंगे कि आपने स्टूडेंट लाइफ में कितना खाना बनाया या सिर्फ खाया? पिछले 9 साल से जो है हम अपने काम खुद कर रहे हैं, क्योंकि मैं थरपारकर से मेरा ताल्लुक़ है। मेरे गांव जो है वहाँ से सबसे पहले यह है कि वहाँ पढ़ने के लिए मैं रोज़ 2 से 3 किलोमीटर है वो पैदल आके मैं बस में फिर आउटबेक करके उमरकोट आके वहाँ से मैं असां सिंधी था ॻाल्हायूं, असां कम सिरी थो वञे न पाण सिंधी था ॻाल्हायूं छो जो सम्झनि था। पोइ थरपारकर जेको आहे हिकिड़ो डिज़र्ट ऐं इंतिहाई पसमानदा इलाइक़ो आहे, हुन सां वाबस्ता आहियां। पोइ 8th क्लास खां वठी 5 साल थी विया आहिनि हिते कराची में बि, त उन खां पोइ असां जेको बैचलर ई रहिया आहियूं, न सिर्फ़ु मानी पचाइण बल्कि घर जी सफ़ाई खां वठी कपिड़ा धोइण खां वठी सॼा कम जेके आहिनि उहे असां पाण ई कंदा आहियूं। ऐं असां पाण जेको आहे हाणे मानी जेको बि आम तौर ते असांजे घरनि में जेको मानी ठहे थी उहो असां बहितर तरीक़े सां बनस्बतन जेको रिवायती तौर सां वटि ठहे थो खाधो उन खां बि बहितर, छो जो 9 साल जो एक्सपीरियंस आहे न, माण्हू छा करे वियो। पोइ उहो बैचलर लाइफ में असां पाण ई मतिलबु मानी पचाईंदा आहियूं सभु। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो कहिड़ी भाॼी ठाहियव या मानी छा चांवरनि जी कणिक जी भाॼी कहिड़ी ठाही? मां 8th क्लास पास करे ज़िंदगी में पहिरीं दफ़ा त बर्तन ई धोता हुआ। उन खां पोइ छो जो सीनियर्स हूंदा हुआ न, सही आहे, सभ खां पहिरीं नओं ॿार ईंदो आहे, बर्तन धोता। उन खां पोइ जेको आहे स्लोली जेको आहे उहो सालन पचाइण, उन खां पोइ मानी पचाइण। ऐं मानी बि अहिड़ी तेड़ी न गोल रोटी जेको आहे, सही आहे, उहो असां पचाए सघूं, छो जो 9 साल जो बिल आख़िर तजुर्बो आहे। वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन? आऊं त बहरहाल नॉन वेजिटेरियन आहियां। बाक़ी लॻो ॻाल्हाइण में लॻो हूअ अमूमन हूंदा आहिनि वेजिटेरियन हूंदा आहिनि जेके। अच्छा, वेजिटेरियन जो वरी खाधो जेको आहे हूंदो त सॼो फोकस सब्जियुनि ते ऐं फ्रूट्स वग़ैरह ते आहे, पर मां उन्हनि खे इहो ॾिसी चवंदी माना हिक ई सब्जी खे हू मुख़्तलिफ़ डिशिस में कन्वर्ट करे खाईंदा आहिनि। जीअं पालक थी वई त उनखे 2-3 तरीक़नि सां पचाईंदा आहिनि। तव्हां त नॉन वेजिटेरियन आहियो न? पर मोस्टली त असीं 90% त असीं वेजिटेरियन आहियूं। घर वग़ैरह उहो अॼु त असां ॿाहिरि अवां जहिड़नि माण्हुनि सां गॾु उथी वेही मतिलबु सिखी विया आहियूं। तव्हांजे घर में न आहे एक्चुअली, पर ईअं न आहे जीअं मतिलबु तव्हांखे अहिड़ी शइ खाइणी हुजे त ॿाहिरि हलिया वेंदा आहियो? पोइ असां त ख़ैर रहिया ई ॿाहिरि आहियूं, जेको बचपन खां ॿाहिरि ही। गूगल ने बहुत आसान कर दिया ना, ऐसी रेसिपीज हैं जो मेरे बच्चे बैंगन नहीं खाते थे, अब बैंगन के पकोड़े खाते हैं। तो वो इजी हो गया ना। वो उनको एग प्लांट कह के बंदा आलू कोई नहीं बहला खाता, लेते थे, आलू चिप्स हो जाएगा। हाँ, करेले, कद्दू, तूरी, वो अब तक बेचारे हम या हमारे जो बुजुर्ग हैं उन्हीं की लिस्ट में आता है। अच्छा, करेले जैसे आपने कहा ना, करेले कितनी जबरदस्त उसकी डिशेस हैं, लेकिन डिश कितनी जबरदस्त और है। आप बनाते हैं? बेनिफिट बिल्कुल उसकी ना बेनिफिट्स बहुत सारे, बल्कि मैं गूगल पे सर्च आप कैसे बनाती है? हमारे डायरेक्टर साहब कह रहे रेसिपी बताएं। हाँ, कीमा के साथ बनाते हैं। लेकिन मैं यहाँ पर थोड़े से कुछ दिनों पहले मुझे किसी ने रेसिपी से ज़्यादा मैं उसकी जो कड़वाहट कम करने के लिए मुझे 2-3 फ्रेंड्स ने जो टिप्स बताई ना, वो मैं आपसे शेयर ज़रूर करूँगी, क्योंकि वाकई उसको यूज़ करके ना फिर बच्चे भी खुश हुए और उनको ये लगा कि कीमे के साथ शायद शिमला मिर्च चाहिए कुछ ऐसा। वो एज इट इज़ जो करेला एक था ना, वो बिटरनेस उसकी वो कड़वाहट नहीं है। वो उसका ये है कि आप करेले को लें, उसको धो के उसको काट के ना शॉपिंग बैग में एयर टाइट करके फ्रीज कर दें। अच्छा, पकाने से पहले अगर आपने डे सेलेक्ट किया हुआ है कि मेरी डिशेस का मैंने थर्सडे को पकाना है या सपोज संडे को पकाना है, मैंने उसको उस वक्त निकालें, उसको वो कर उसमें डायरेक्ट डालें भूनते वक्त। अच्छा। या प्याज मसाला में या फिर कीमा मसाला या गोश्त में। करेले को फ्राई नहीं करना, नहीं, वो भी है, आप फ्राई कर सकते हैं, वो एक अलग रेसिपी है। लेकिन उसमें ये होता है कि मार्जिन होता है कि आपके ब्राउन होने तक वो करेले फ्राई होके कड़वाहट ख़त्म करेंगे या ऑयल में भी कड़वाहट कर देंगे। अच्छा। तो ये 2-3 टिप्स ऐसी थी जिसकी वजह से तो मैंने तो वो फ्रीज़ किए और फ्रीज़ करके डायरेक्ट जब किया तो उसके एहतियात ज़रूर करना है। आप अपने व्यूअर्स को बताइएगा एहतियात ज़रूर करने कि वो शूं करके जो एक ऑयल का आता है ना, क्योंकि बर्फ आइस होते हैं तो, लेकिन ये कि वो कड़वाहट नहीं रहती है। फिर वो इस टाइप की चीजें करके हम बच्चों को बहला सकते हैं। लोग अवॉइड करते हैं करेला क्योंकि वो थोड़ा
कड़वा उसका थोड़ा हाँ, होता है, texture और होता है उसका। काफी लोग जो मछली इतनी अच्छी चीज है उसको अवॉइड कर देते हैं क्योंकि उसमें थोड़ी स्मेल होती है। तो पकाने का एक तरीका होता है ना, तो आपको अगर पकाना आ रहा है तो फिर तो मच्छी जैसी स्मेल कोई से ज्यादा चीज़ ही बच्चे कांटों से अवॉइड करते हैं हाँ, कि उसमें ज़्यादातर। हाँ भी कांटे अब चुनना पड़ेगा और गोश्त निकालना होगा, तो उसके लिए भी यही है कि आप फिंगर फिश ज़्यादा यूज़ करें ताकि कांटे बच्चे लें। क्योंकि आपको पता है कि डॉक्टर्स तो कह कह के थक गए हैं कि हफ्ते में कम से कम 3 दफ़ा तो आप मछली लें बनिस्बत ये कि मीट के या रेड मीट के या इस तरह। तो लेकिन ये चिकन जो से भी डॉक्टर ज़्यादा कहते हैं कि आप 3 दफा हफ्ते में मछली ले, तो उनको बजट ले उनसे ये सवाल करना चाहिए तो ले कहाँ से, मतलब बजट नहीं, कराची तो घर है ना, नहीं, आप मेरी किमाड़ी बात ले सुनिए। मैं किमाड़ी होते हैं। मैं असल में ये कहना चाह रही हूँ, डॉक्टर कहते आप मच्छी खाए, गोश्त ना खाए, बड़ा गोश्त नहीं खाए, और मटन हम खाए। अफोर्ड नहीं कर मतलब सकते, ऐसी मटन अफोर्ड नहीं कर सकते ऐसी ना, ऐसी चीजें 2000 बताते कि जैसे ये मतलब वो 50 रुपए की मिलती है 100 रुपए की, तो महंगाई भी तो देखे ना भाई। और जो डॉक्टर आपको खाने से मना करता है ना, वो डॉक्टर खुद वो चीजें बहुत खाता है। ये तो मेरे आंखों देखी चीज है। तो डॉक्टर तो बोलते रहते हैं ये खाए वो खाए, नहीं, जिंदगी के लिए आप और एक फ्रेश और आपको लेकिन फिश एनर्जेटिक होने बहुत के लिए अच्छी हाँ, होती है बिल्कुल। हेयर के लिए, स्किन के लिए, बिल्कुल, हमारे और बिल्कुल, कोलेजन के लिए बहुत बिल्कुल, अच्छी होती है। बहुत ज्यादा यूज So- सब चीज करनी चाहिए, खाना हाँ पीना बिल्कुल चाहिए। बिल्कुल। सो बहरहाल प्रोग्राम जो टाइम दे बिल्कुल ख़त्म थी चुका है। आई आऊँ मतलब इलाही मज़ो आयो अॼु। आज जो हमारे प्रोग्राम में मतलब पॉलिटिक्स पे भी बात कर ली हमने, और हमारे जो आम इश्यूज है स्टूडेंट्स के उस पे भी बात कर ली, इंतजामिया पे भी तनकीद कर ली, क्योंकि अच्छा तनकीद होनी चाहिए लेकिन कहते हैं Positive। तनकीद बरा इस्लाह, हाँ, बरा ये इस्लाह, अच्छी बात है। बिल्कुल। तो आपने तनकीद करी लेकिन बरा इस्लाह करी, बरा ये सही इस्लाह, है। बिल्कुल। और बहुत शुक्रिया आप दोनों का। आनंद आपका बहुत शुक्रिया, आपका बहुत शुक्रिया, आप आई। नेक्स्ट टाइम इंशाल्लाह फिर कभी मुलाकात होगी इसी शो में। और आखिर में जो है हम आपको ये GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वालों की तरफ से एक गिफ्ट देंगे छोटा सा, ये आप कबूल करें, और ये आपके लिए। थैंक यू। ही जगह गिफ्ट नहीं है GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जी तरफ़ां आहिनि, ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी आहे जेके असांखे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ स्पॉन्सर बि कंदा आहिनि, ऐं गिफ्ट असांजे महिमाननि जे लाइ रोज़ ईंदा आहिनि। सो बहरहाल ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं कंहिं नवनि महिमाननि सां, किन नयुनि ॻाल्हियुनि सां, किन नए टॉपिक सां। तेसिताईं मुंहिंजी पूरी टीम खे मूंखे इजाज़त ॾींदो, असांजे महिमाननि खे। ऐं आख़िर में जेको आहे असां बादल भाउ जो सॉन्ग ॿुधंदासीं त आख़िर में छा था ॿुधायूं। अपनी आवाज की लर्जिश पे तो काबू पालो, प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं, अपने तेवर तो संभालो, अपने तेवर तो संभालो कि कोई ये न कहे, दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं। के मोहब्बत में ये मकाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए।
खुद अपने घर में वो मेहमान बन कुछ इस तरह से जिए जिंदगी बसर न हुई, कुछ इस तरह से जिए जिंदगी बसर न हुई। तुम्हारे बाद किसी रात की सहर न हुई, सहर नजर से मिली जुल्फ लेके शाम आए। किसी का नाम लो लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे वही है साज, वही गीत है, वही मंजिल। वही है साज, वही गीत है, वही मंजिल। हर एक चीज वही है, नहीं हो तुम वो मगर उसी तरह से निगाहें उठे सलाम आए, उसी तरह से निगाहें उठे सलाम आए। किसी का नाम लो लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, खुदा करे। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।